पोइ के माण्हू सुठा थियनि था चङेरड़ा, के वरी शाल थी जहिड़ा भला थियनि था, के वॾा साइंसदान थियनि था जिन पाण खे लाइटूं ॾिनियूं आहिनि, बल्ब ॾिनऊं, किन वैक्सीनूं ठाहियूं, जेके बीमारियुनि जा इलाज थिया, दवाऊं ठहियूं। के वरी हिटलर जहिड़ा थियनि था, ज़ियालक जहिड़ा थियनि था, हे जो अल्ताफ़ वेठो आहे हिन अल्ताफ़ हुसैन जहिड़ा थियनि था, ऐं पोइ हिन दुनिया खे ज़हरीलो बनाए हज़ारें ऐं के लखें करोड़े माण्हुनि जूं ज़िंदगियूं अज़ाब करे पोइ मरी वञनि था। के फ़ैज़याब कनि था पंहिंजे इल्म सां, पंहिंजे पोरीअ सां किरोने माण्हुनि खे, ईंदड़ नसलनि खे। बसि एडिसन बल्ब न ठाहिया हा त पाण रोशनियुनि में अॼु किथे वेठा हुजूं हा, पाण त हुजूं कोन हा। तीअं दुनिया जे माण्हुनि कमाल करे छॾिया, ऐं ॿी पासे ज़ुल्मनि सां बि ज़ालिमनि कमाल करे छॾिया, उहे सभु ॼाणनि हिते। हीउ जो सॼो असांजो समाज आहे उहो असांजी तइलीम ऐं तरबियत करे थो, पर असल मेन शइ असांजो पंहिंजो दिमाग़ आहे, हर माण्हू जो दिमाग़ आहे। त करे उहे कहिड़ा ख़्याल आहिनि जेके ॼापण खां पोइ नंढो ॿार या पेर खणणु शुरू थो करे तॾहिं खां वठी उनखे घर में मिलनि था, जेके उनखे उहो वैशी धरंदो वञी बनाइनि था। ऐं उहे कहिड़ा ख़्याल आहिनि जो नंढड़े ॿार खे मिलनि था ऐं उनखे भला वॾो कदावर अज़ीम माण्हू शाह लतीफ़ जहिड़ो नथा बनाइनि, त बि वेह जो ॿिंडड़ो नथा बनाइनि, सुठो बनाइनि था। उहो माण्हू मरी वञे थो त इलाही कनि माण्हुनि खे ॾुख थिए थो, के माण्हू रोई पवनि था त हीउ माण्हू सुठो हो। उहे ख़्याल आहिनि, ऐं उहे ख़्याल कीअं कमु कनि था उहो हीअं सम्झणो आहे त हीअ साॻी ज़मीन आहे, हिते पासे में पाण हलूं 20 एकड़ हली ॿनी वठूं, उन ज़मीन जे अंदरि पाण पोखियूं गिदरो ऐं छांई, तंहिंजो ॿिज खणी पाण गिदरियो खाईंदासीं, हुनमें खंडु त आहे कान, कॾूं खणी थोरो ग्लूकोस हुजेसि उहो बि साइंसदान कढी ॾिन, पाण खे मिठास कोन लॻंदो। वरी छांईअ जो ॿिज खाऊंसि तंहिंजे अंदरि बि असांखे मिठास कोन लॻंदो। ॿिज जे अंदरि उहो ॿिज पोखियोसीं, ज़मीन पाणी ॾिनोसींसि, महिनत कईसींसि, ज़मीन मां चूसे उहो ॿिज वरी फुटंदो, खोराक उते खाईंदो, थोरो वॾो थींदो, वॾे थियण खां पोइ वरी गिदरा ऐं छांयूं थींदियूं, उहे वरी खाईंदासीं त मिठियूं आहिनि, तंहिंजे अंदरि इलाही को ग्लूकोस आहे, ॿियूं शयूं बि आहिनि, पर ख़ासि हुनजो मीठास आहे जे करे पाण हुनखे खाऊं था। माना हिन जो मतिलबु त पेवस्त हिन ज़मीन जे अंदरि खंडु पई आहे, अब खंडु त कोन पई आहे। हीअ ज़मीन अब ज़मीन इहा भली आहे, हीअ ज़मीन मिठी आहे, त करे हिन ज़मीन अंदरि असां ॿिज पोखियोसीं, उन मां मिठा गिदरा थिया, उन ज़मीन मां मिठी छांई थी। अब ठीकु आहे, असां वरी ॿियो ॿिज खणी आयासीं कारेले जो, खाई ॾिठोसीं एतिरो कड़ो आहे कोन, सुकल ॿिज आहे, उहो वरी कारेले जो ॿिज असां पोखे छॾियोसीं। उहो कारेले जो ॿिज ॼण पोखियोसींसि, साॻी ज़मीन, पाणी बि साॻियो ॾिनोसींसि, वरी उन पंहिंजी वल वधाई, वल मां वरी कारेला निकिता, कारेलो खयूं खाऊं त कड़ो। अब पोइ हिन ज़मीन जे अंदरि कड़ाण पई आहे, ज़मीन वीचारी ॾोह कोन्हे, ज़मीन जे अंदरि तव्हां ॿिज विधो कारेले जो त कड़ाण थी पई, वरी टूह जो ॿिज अची विझोसि, ऐं टूह जी वल थी एॾी, कारेलो त पाण वरी भाॼी करे खाई सघूं था, मर्ज़नि बर्ज़नि ते पए थो, ऐं टूह जो ॿिज जेको आहे उहो कड़ो न थींदो आहे। थर जे अंदरि टूह जा ॿिज, उन्हनि खे माण्हू सिकाईंदा आहिनि, सुकाए उन मां मानी ठाहींदा आहिनि, पोइ वरी ॾुकार वारे टाइम ते टूहनि जे ॿिज जी मानी माण्हू खाईंदा आहिनि, ऐं उहो उनजे पेट में सुकाइबो आहे, पेट में सुकाइण जे करे उनजी कड़ाइण ख़तमु थी वेंदी आहे टूह जे अंदरि। हाणे उहो हिते टूह पाण पोखियोसीं 20 एकड़नि में, चए भाई ज़मीन असांखे माण्हुनि ॿुधायो त हीअ ज़मीन खंडु वारी भली ज़मीन आहे, गिदरा मिठा थी करे, छांयूं मिठा थी करे, हिन ज़मीन नांगीअ खे थियो छा जो कल्ह असां पोखियो आहे, हीउ इन टूह खे त मिठो करे, टूह खे वरी कड़ो करे छॾी, उहो वरी कातल ज़हर जो खाऊं त उहो माण्हू ॼण त खामी मरे, एॾो कड़ो थी वञे। इन जो मतिलबु ईअं थियो त ज़मीन साॻी, पाणी साॻियो, ॿिज कहिड़ो पियो, ॿिज जो कमाल आहे, उहो जेको ॿिज आहे उहो ज़मीन मां शयूं चूंडे चूसे उनखे बदिलाए मिठास में ऐं कड़ाण में तब्दील करे थो, अंदरि कीमियाई तब्दीलियूं अचनि थियूं, शयूं तब्दील थी वञनि थियूं। तीअं उहे ख़्याल आहिनि। असांजी दिमाग़ जी जेका ज़मीन आहे तंहिंमें जेका मैदनियात पई आहे, जेका चूसे खणिजे थी ज़मीन जे अंदरि, उहे जेके ताक़तवर जुज़ा आहिनि, उहो ॼण त असांजी दिलि आहे।
उन दिलि जे अंदरि ॾिसूं त साॻियो माण्हू जेॾी महिल ज़ुल्म थो करे त जानवर उन जे अॻियां का शइ न आहिनि, एतिरा ज़ुल्म थो करे। हिकिड़ो खणियो बम हाणे त हिकिड़ी बम में ॾिसो खणी 2-2 लाख माण्हू चट। वरी जे क्यास करे थो त एतिरो क्यास जो को जानवर ॾिठव पराए ॿचे लाइ पंहिंजी ज़िंदगी ॾेई छॾे, आई कोन्हे। ही क़ौमुनि जे ॿचनि जे लाइ पंहिंजूं ज़िंदगियूं ॾेई छॾियूं, सॼियूं ज़िंदगियूं 10,000 बिल्ब ते तजर्बा वेठे कया, तॾहिं वञी बिल्ब ठहियो। 10,000 तजर्बा, माना साॻियो माण्हू जेॾी महिल क्यास ते रहम ते सुभाणे जी नज़र रखी ॿियनि खे फ़ाइदो ॾियणो आहे उन लाइ कमु थो करे, त उन जे अॻियां ॼण त फ़रिश्ता का शइ न आहिनि जॾहिं इंसानु अहिड़ो कमु थो करे। त करे उहे ख़्याल आहिनि। हाणे उहे कहिड़ा ख़्याल आहिनि? ही दुनिया ते हलंदासीं पोइ त जेको असांखे माइटनि तरफ़ां ख़्याल मिलियो, समाज तरफ़ां मिलियो, उन ते हलंदासीं। पर सुची समझदार जेकॾहिं असां इंसान आहियूं, असीं चाहियूं त सुभाणे असीं वेह जा ॻंढिड़ा न थियूं, असीं ज़ालिम न थियूं, असीं वैशी न थियूं, पंहिंजो गुज़र सफ़र करियूं, पंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं पूरा करे वञूं हलिया, का चङाई करे वञूं, का नेकी करे वञूं हलिया। बुर्दबार हुजूं, केरु एतिरा मिठा न हुजूं असांखे खाई वञे हलियो, पर एतिरा कड़ा बि न हुजूं जो असांखे केरु थुके छॾे, एतिरा कड़ा बि न थियूं। पोइ कहिड़ा ख़्याल आहिनि? अॼु पाण उन्हनि ख़्यालनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन्हनि ख़्यालनि खे सम्झंदासीं। उहे घणा कोन्हनि, थोरा आहिनि, पर उहे हिकिड़ा ख़्याल ॿियनि ख़्यालनि खे जनम ॾियनि था। बिल्कुलु ईअं जीअं मैथामेटिक्स हिसाब आहिनि, तिन में 0 1 2 3 4 5 7 8 9 इहे आहिनि अदद। उन्हनि अददनि मां खणी तव्हां ठाहियो त खरबे पदमे जा हिसाब किताब करे सघो था। 52 हर्फ़ आहिनि सिंधीअ जा, ABC आहिनि 26। उन 26 मां तव्हां लफ़्ज़ ठाहियो त लफ़्ज़ त अंग्रेज़ी में हींअर लखे अची विया आहिनि ऐं रोज़ानो उन में वाधारा पिया थियनि। जीअं साइंस पई तरक़ी करे तीअं नवां टर्म, नवां लफ़्ज़ साइंसी ठहनि पिया, उहे वधनि पिया। हर्फ़ त 26 आहिनि, सिंधीअ जा 52 आहिनि, अंग त इहे 0 समेत 10 आहिनि। उन्हनि 10 मां खणी करियो त अलाए छा थो थियो वञे। तीअं उहे ख़्याल कहिड़ा आहिनि, उन्हनि में कहिड़ा टूह जहिड़ा, धतूरे जहिड़ा, भंग जहिड़ा, ज़हरीला ऐं नशे वारा ख़्यालनि जा ॿिज आहिनि, तिन खां परे भॼणो आहे। ऐं कहिड़ा वरी सुठी गिदरनि जी जिन्स आहे, छांहियुनि जी जिन्स आहे, बीमारनि ते इलाज पवंदड़ जड़ी बूटियुनि जी जिन्स आहे। उहे कहिड़ा ख़्याल आहिनि? उन्हनि ख़्यालनि खे अपनाइबो, उन जो ॿिज आणिबो। ज़मीन इहा साॻी आहे, इन साॻी ज़मीन खे वरी पाणी ॾिबो, महिनत जो थोरी महिनत कबी, महिनत जो पाणी ॾिबो, पोइ वरी फसल निकिरंदा। फसल जेॾीमहिल निकिरंदा, असांजी गुफ़्तगू, असांजा अमल, असांजूं ॻाल्हियूं, इहे ॼण त फसल आहिनि। उहे जेॾीमहिल फसल निकिरंदा, असीं ॿी क़िस्म जा माण्हू थी वेंदासीं। हाणे उन्हनि ख़्यालनि खे पाण सम्झंदासीं। उन में पहिरियों टूह जहिड़ो कड़ो ख़्याल आहे, ज़हर आहे, माण्हू खाए त भरी वञे हेॾो। उहो पंहिंजे पाण लाइ बि ख़तरो आहे, दुनिया लाइ बि ख़तरो आहे, उनखे सम्झो। उनखे चइबो आहे टॉक्सिक थॉट्स, ज़हरीला ख़्याल। उहे जेके ज़हरीला ख़्याल आहिनि से जनम ॾींदा तहसब ऐं साड़ जा जेके वीचार आहिनि। जेॾी महिल बि असां ॾिसूं बिना सबबु असांखे अरमान थिए थो त फलाणे खे, नंढो ॿार हूंदो आहे न, उनखे अरमान थींदो आहे फलाणे खे साइकिल मिली, मूंखे आएगा। मायूं ॾिसंदो घर, उन्हनि खे तहसब जी जड़ कहिड़ी आहे? साड़ जी जड़, साड़ न आहे, पहिरीं जड़ लॻंदी आहे, ॿिज थींदो आहे, पोइ थोरो वधंदो आहे। उहो कहिड़ो? थोरो ॾुख थींदो आहे, अरमान थींदो आहे। कहिड़ो? हिकिड़ी भेण खे कपिड़ा सुठा मिलिया, को ॻव मिलियो, त वरी ॿी भेण अरमान कंदी मुंहिंजो मर्स त मूंखे कुझु कोन थो ॾे। उन ते ख़ुशि न थींदी त भेण खे मिलियो आहे, उन ते थोरो अरमान थींदो पंहिंजे अंदरि में, ज़ाहिर बि कोन कबो, पर ॿी भेण महसूसु कंदी त मूंखे वॻा मिलिया आहिनि, या मूंखे को ॻव मिलियो आहे, या मूं जॻहि ठाराई आहे, मुंहिंजी भेण ख़बर ॿुधी आहे, मुंहिंजी भेण जे ॾुख ते, चहिरे ते ॾुख जा आसार आहिनि। उहो जो अरमान जो ख़्यालु अचे थो, उनखे कढी छॾिणो आहे। उनखे न कढिबो त उन मां वरी तहसब थींदो, पोइ वरी साड़ थींदो। उन साड़ में तव्हां ॾिठो आहे त जेकॾहिं असांजे पाड़े में कंहिंजी 50 लखनि जी VC ओचितो निकिरी पवंदी आहे, पोइ खटे वञे हलियो, टिकली निकिरी पई, अब 50 लख हिनखे मिली विया हलिया। असांजो दोस्त आहे, असांजो पाड़ेसरी, असांखे ख़ुशि थियणु घुरिजे, ख़ुशि न थींदासीं। राति जो निंड में मज़ो न ईंदो, अब हिन जा 50 लख निकिता, इहे असांजा न निकिता, अब तूं त ॾिनी कोन, तूं करी हा त तुंहिंजा निकिरी बि सघिया थी, तूं न कया, हुनजा वञी निकिता त ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे न। उहो ख़्यालु ईंदो, उन ख़्याल जी जड़ न कढबी, उहो पाड़ वणंदो, पोइ तहसब ऐं साड़ थींदो। तहसब ऐं साड़ असांजे अंदरि बीमारियूं पैदा कंदो। ॿियो शदीद नफ़रत, जंहिंमें माण्हू पजरंदो पियो आहे। नफ़रत असांखे करणु घुरिजे कहिड़े बुनियाद ते? त जेके सुठियूं ॻाल्हियूं आहिनि असां तिन सां मुहबत करियूं, जेके असांजा सुठा रिश्ता आहिनि तिन सां मुहबत करियूं, जेको उन्हनि सां बेवाजिबी करे, ज़ुल्म करे, असीं हुन सां नफ़रत करियूं। पर नफ़रत ज़ाती मामलनि में,
ज़ाती जहिड़नि में, दोस्तनि जे मामले में, पोइ जेकर उहे जड़ हणंदा ख़्याल ऐं सर्किल ठाहींदा पिया त उहे पाड़ू हणंदा दिमाग़ जे अंदरि, पाड़ू हणंदा त पोइ शदीद नफ़रत थींदी आहे। उन में ॼण त माण्हू भॼंदो पियो आहे, माण्हू खे मज़ो न ईंदो आहे, एॾी नफ़रत हूंदी आहे उन सां। इन क़िस्म जा ख़्याल तुंहिंजी पाड़ पटे छॾी आहे, उहो बि ज़हरीलो आहे। ॿियो शदीद ख़ौफ़, जंहिंमें माण्हूअ जे अंदरि ख़ुदि एतमादी ख़तमु थी वेंदी आहे। ख़ौफ़ उहो पाण खे ॿुधाईंदा आहिनि फलाणे ते जिन आहे, तिन मां बि ख़ौफ़ थींदा आहिनि ॿारनि जे अंदरि। ॿियो कुते चकणी विधो, असांखे ईअं ॿिए खे असां ॾिसी वरितोसीं, हाणे उहो ख़्यालु ईअं फिरे पियो, नतीजे में असीं जितां वेंदासीं उहो कुतो असांजे नज़र वेठो हुजे, ॿियो कुतो ग़रीबड़ो मिसकिनो कंहिं कम जो कोन्हे, असीं हुनजे पासे मां लंघंदासीं त बि इहो चखणी ॿूठ न कढी छॾे, उहो ख़्यालु आहे। उन ख़्याल खे जेकर कढिबो न, कढण जो तरीक़ो इहो आहे त ॿिया वरी कुता हुननि जे पासे वञी बीहजे। ॿियो कुता जेके ग़रीबनि खे असां विढ़नि बि कोन था त उहो ख़्यालु निकिरी वेंदो हलियो। जे ख़ौफ़ रखिबो त उहो ख़ौफ़ वेही वेंदो त जड़ हणंदो त जॾहिं बि असीं ॿिया वेंदासीं चवंदासीं माठीणो कुतो आहे, हणंदो मूंखे चक हणंदो। ओॾी महिल असीं कम सां इम्तिहान ॾियणु वेठा वञूं, इस्पताल में मरीज़ खे वठी वेठा वञूं, 50,000 कम आहिनि, पर कुते बि असांजी नज़र पई त असांजे अंदरि उहो शदीद ख़ौफ़ आहे। उहो शदीद ख़ौफ़ जो ईअं फेरो थींदो, उते उहो मेवो ॾियणु शुरू कंदो, मेवो ॾींदो, असांजे अंदरि शदीद ख़ौफ़ थींदो। हाणे उहे कनि छा था, पंहिंजा गुर्दा तिन जे मथां नंढड़ा गुदूद थियनि था, एड्रीनल गुदूद उन्हनि खे चइबो आहे। उहे एड्रीनेलाइन रतूबत हारमोन्स उन्हनि जो घणे अंदाज़ में इख़राज कंदा आहिनि, ऐं उहे दिलि दिमाग़ ऐं ॿियनि रईस उज़वनि माना गुर्दा ऐं जिगर इन्हनि सभिनी खे नुक़सानु पहुचाईंदा आहिनि। अॻे असांखे ज़रूरत घणी हुई, उन करे जो अॻे ख़ौफ़नाक जानवर जॾहिं इंसाननि ते हमिलो कंदा हुआ त शदीद ख़ौफ़ न हुजे त भॼे कीअं। शदीद ख़ौफ़ में माण्हू भॼी वेंदो हलियो, ख़बर ई न पवंदी, ओचितो वञी सारींदो, हा किलोमीटर मूं पंधु करे छॾियो, ख़बर ई न पवंदी आहे। ईअं हेॾां पाण वारा ओठा इन्हनि 8 जी पंवर धाड़ेवाल उन अची उन्हनि ते हमिलो कयो, सॼो हीअं घेरो कई, ॿिया टोला ॿोला वठी आयो, वैशी क़िस्म जो धाड़ेलो, ऐं जेॾी महिल कारवाई कंदो हुते त गिजूरा वांदा हुआसीं। हुननि नंढो ॿारु उछलियो, अॻियां कयूंसि, हुन ॿार खे उछलियो, ओॾी महिल ॾिठो त हीउ माण्हू हाणे होश में न आहे। मायूं क़ुर शरीफ़ खणी आयूं, हिन जी झोली में क़ुर शरीफ़ विधऊं, उहो क़ुर शरीफ़ खणी हिन बाहि में विझी ॾियो। ओॾी महिल जेके ॿिया टोला हुआ उन्हनि खे नफ़रत थी वई, पर चूं त हीअ असांखे पंवर ॿारे विझंदो, मीपुर ख़ासि वारो पंवर धाड़े। पोइ हिननि जा माण्हू मुआ, 8-9 माण्हू हुननि जा मुआ। जंहिं उनखे क़तलु कयो हो, उनजी हिकिड़ी अखि हुई कान, मूं वटि आयो, मूंखे ॿुधाई, चई त हिन खे मूं मारियो। मुंहिंजो भला तो कीअं मारियो, चई मूं वटि जेके कारतूस आहे मूं हलाया, उनखां पोइ कारतूस मुंहिंजा खुटी आया, का शइ कान हुई। पोइ हिकिड़ो जारो हो ईअं भित में, ऐं उन में ईअं लिकी वियुसि मुंहिंजी पोयां ख़मीस जेका आहे उनजो पोयूं पुड़ पियो हो, जेके उन्हनि बस्ट हलाया दरवाज़े मां, उन में उहा चई ख़मीस अञा ताईं मूं वटि पई आहे, उहा सॼी परण थी वई हली उन गोलनि में। पोइ चई मूंखे ख़बर न आहे, ओचितो रुॻो दर खुलियो ऐं इहो धाड़ेल जेॾी महिल अंदरि सरदार घिड़ियो पंवर, चई मूं ख़ाली बंदूक खणी हीअं मुंहं ॾांहुं कईमांसि त मरां त हुअं ई थो, चयो उहा मूं खणी साम्हूं कई त मुंहुं हुनजो चिचिरजी वियो हलियो, उते ई किरी पियो धाड़ेल, मरी वियो हलियो धक सां ई, ऐं होड़ा पोयां जेके धाड़ेल हुआ उहे सभु भॼी विया। उन करे जो हुनजे ख़िलाफ़ु थी चुका आहे, हिकिड़ो त हुन मैसूम ॿार खे गोली आई, ॿियो क़ुर शरीफ़ बाहि में विधई, त करे धाड़ेल हिन जे ख़िलाफ़ु थी विया, पर पुछनि न पिया, डप खां त असांखे मारींदो। हाणे थियो ईअं त आख़िरी जेको हिन फायर कयो कारतूस, उहो कारतूस आख़िरी मिस थी वियो हो। हिन सम्झो त 2 आङुरियूं मुंहिंजियूं लॻियूं आहिनि, दुनाली बंदूक जी हिकिड़ी आङुर लॻी, हिकिड़ो कारतूस रहियो पियो हो, पर अंधीअ में ऐं ख़ौफ़ में हिन ॾिठो त आयो आहे, ओॾी महिल हिन ॻाल्हि विसरी वई त मुंहिंजो कारतूस पियल आहे कोन्हे पियल, हिन बंदूक विझी वरी खणी जो आङुर हलाई त कारतूस रहियल हो, वञी लॻियुसि मुंहं में, हमरा मरी वियो। तीअं इहे जेके अंधीअ में कारवायूं ख़ौफ़ वारियूं थींदियूं आहिनि, इहे कम जूं बि आहिनि, पर उन्हनि दौरनि में, इन्हनि हालतुनि में, नॉर्मल हालतुनि में जेकर इहे कबियूं त इहे असांखे तबाह ऐं बर्बाद करे छॾींदियूं। शुगर जी बीमारी थींदी, ब्लड प्रेशर जी बीमारी थींदी, फालज थींदो, लकवो थींदो, जेॾी महिल हिन क़िस्म जो गदूद इख़राज कंदो हिननि रतूबतनि खे, इहे हार्मोन्स आहिनि तंहिंजो रतूबतनि जो इख़राज थींदो, तबाही थी वेंदी आहे। तंहिं करे इन्हनि ख़्यालनि खे वेझो अचणु न ॾियणो। ॿियो शदीद कावड़ माना बखीली। हाणे तव्हां ॿुधायो त जॾहिं बखीली हूंदी, उहो बखील दुश्मन सां कहिड़ो विढ़ंदो, कावड़ ज़रूरु हुजणु घुरिजे, इंतकाम वठिणो आहे। इंतकाम वठण जो तरीक़ो ही बि आहे त कावड़ खां सवाइ असां पंहिंजी धरती जे दिफ़ा जे लाइ ॿियनि मुल्कनि में एजेंट कोन था भर्ती करे छॾियूं, उहो असांजो एजेंट भर्ती थियो पियो हूंदो, उनजी कावड़ कान हूंदी, उनजी कावड़ हूंदी, पर उहा कावड़ उनजे ब्लड प्रेशर खे वधाईंदी, जवाब उते कान वधाईंदी। उनजे चहिरे जा तासर एॾा हूंदा, इहे कोन हूंदा, हुनखे ख़बर पवंदी अब छा थियो, सिंध में हींअर 500 माण्हुनि खे मारे छॾियो, हिन जे चहिरे ते तासर बि कोन हूंदो, चहिरे ते ॾुख बि कोन हूंदो त कुझु थियो आहे। हुननि ते कावड़ बि कान हूंदी, हुननि सां गॾु वेठो हूंदो, ताड़ बि मिलाईंदो, खिलंदो पियो, हुन करे एजेंट आहिनि।
उनखे दुश्मन खे मारणो आहे न, त हिकिड़ी कावड़ अॼु जे क़िस्म जी जदीद इंसानी कावड़, उनखे फिक्री कावड़ चइबो आहे। फिक्री कावड़ हीअं त उहा तव्हां ते कॾहिं बि हावी न थिए। नांग जे हिते गिड़ी अचे, हिन ॿारड़े खे या ॿिए कंहिंखे बि चक हणी विझे, पोइ असां नांग ते बखील थी पवंदासीं त नांग पहिरीं मारियूं। ओॾीमहिल चवंदासीं बाबा छोकिरे खे खणो, हिन खे अस्पताल पहुचायो, नांग खे ॾिसी था वठो। छितो कुतो ओचितो गिड़ियो थो अचे, हा छितो कुतो माना हुनखे मारणो आहे, नांग खे मारणो आहे, ॿी ॻाल्हि ई न आहे, इंतिहाई क़दम खणणो आहे। पर छिते कुते खे ॾिसी असीं हुन ते बखील थींदासीं, बखील थी हुनखे चक वञी विझंदासीं या हुनखे तराड़ सां कटींदासीं। जवाब त न, असीं पहिरीं पंहिंजा ॿार बचा बचाईंदासीं, पाण बचाईंदासीं, बचाए पोइ वरी हुनखे फ़ोन करे चवंदा आहियूं बाबा हितां कुतो थो वञे, असीं बचूं था, तव्हां बचो, ध्यानु करे थो मारियऊंसि। इनखे चइबो आहे अहिला इंसानी फज़ीलत वारी कावड़। उहा कावड़ जज़्बे जी सूरत, जबलत त ठहियो, बखीली त ठहियो, आम जज़्बे जी सूरत में बि न हूंदी आहे। ऐं हुन में असां हुनखे मारे छॾींदा आहियूं। ऐं ख़ौफ़ जी शदीद ख़ौफ़ थिए त शदीद ख़ौफ़ में असां नांगे हिकिड़ो मारींदासीं, शदीद ख़ौफ़ में असां कुते हिकिड़ो मारींदासीं, असां त हुननि खे मारे था हलियूं। त करे शदीद ख़ौफ़ बि न, शदीद बखीली वारी कावड़ बि न, इहो ज़हर आहे, कातिल ज़हर आहे असांजे जिस्मनि लाइ ऐं आस पास लाइ। शदीद इंतकाम ऐं बदिले जा वीचार, इंतकाम ऐं बदिले जा वीचार जे शदीद हूंदा। को दुश्मन ख़तरनाक वाक़े बि आहे, असीं हुन खां इंतकाम वठणु चाहियूं था, इंतकाम न वठंदासीं। अॼु हुन हिकिड़े सां ज़ुल्म कयो आहे, सुभाणे ॿिए सां कंदो, वरी टे सां कंदो, वरी चौथे सां कंदो। जे शदीद इंतकाम जा ख़्याल हूंदा, असीं त पधर ते ज़ाहिर थिया पिया हूंदासीं। असीं कीअं उनजे ख़िलाफ़ु प्लानिंग करे सघंदासीं? असीं प्लानिंग करियूं, हुनखे ख़बर ई न पए त असीं हुनजे ख़िलाफ़ु आहियूं। इन अंदाज़ में असीं तयारी करे माण्हुनि खे ट्रेन करे, बाबा तव्हां न उथंदा पुछा थींदो। हुन माईअ वीचारी केस कयो आहे, हुनजे बचे खे मारे छॾी, वरी हिन ज़ालम खे ॿाहिरि जे छॾींदासीं, ॿाहिरि निकिरी ईंदो, वरी ॿिया मारींदो, माठ मिठीअ में। अब पोइ छा करियूं, इन माईअ खे फी बि करे ॾियूंसि, वकील सुठो करे ॾियूंसि, ॾिसो असां इंतकाम वठूं पिया, पर शदीद ख़्याल असां ते हावी न आहिनि। नतीजे में असां उन ज़ालिम खे, उन मुतकबर खे फांसी ॾियारे विझूं था, पर शदीद न आहिनि। शदीद हूंदा पोइ छा कंदासीं, पोइ रड़ कंदासीं, हीउ ज़ालिम आहे, हीउ हेड़ो तेड़ो आहे, हिनखे सज़ा मिलणु घुरिजे। हुनखे जेल में ख़बर पई, अच्छा इहो मुंहिंजे बारे में ईअं थो चए, ॿियनि लोफर खे मोकिले थो चए, ॿ टे चंबा त हणी छॾियोसि, असीं ॿिनि चंबनि जो ख़र्चु लॻंदा असांखे चंबा, हाणे असीं हुनखे जेल में छा वञी कंदासीं? शदीद इंतकाम जा ख़्याल हूंदा, असीं कुझु कोन करे सघंदासीं, पंहिंजो पाण विञाईंदासीं, पाण खे बीमार कंदासीं। तंहिं करे हीअ ॻाल्हि सम्झणी आहे त इंतकाम जा ख़्याल हुजनि, शदीद न हुजनि, अहिला इंसानी हुजनि। आख़िर में हिन में अचे थो नज़र अंदाज़ थियण जे शदीद अहसास जा वीचार। मूंखे बाबा पुछे कोन्ह, अमा मूंखे बाहि कान थी, ॿाहिरि भाइनि कोन था, केरु मुंहिंजो कोन्हे, हाणे इन क़िस्म जा ख़्याल ईंदा। जवाब आहे त सोचे त केरु न केरु त भाईंदा हूंदा, थोरो न थोरो टाइम त ॾींदा हूंदा, मानी टुकुर त मिलंदो हूंदो, कुझु न कुझु त सारा थींदी वेंदी। चारई पासा नज़र रखिबो, ईअं त थी सघे ई नथो जो चारई पासा माण्हू नज़र अंदाज़ कनि, चारई पासा माण्हू नफ़रत कनि, ऐं माण्हू हुजे बि चङाई ते, माण्हू हुजे बि सही रस्ते ते, ईअं थी सघे ई नथो। पर उहे ख़्याल अची वेंदा आहिनि, उहे ख़्याल जेॾीमहिल हीअं फिरंदा आहिनि दिमाग़ में, माण्हू खे चरियो करे छॾींदा आहिनि। आम तौरु 60% जेके ख़ुदकशियूं थींदियूं आहिनि, उहो ओॾीमहिल हीउ ख़्यालु ज़हरीलो हावी हूंदो आहे, कंहिंखे परवाही कान्हे। पोइ माण्हू ख़्यालु ईंदो वञी ख़ुदकशी करियां, अमा नथी बाहि, ॿियो नथो बाहि, हू नथो बाहि, हू नथो बाहि, हू नथो बाहि। पर ॿिए पासे तव्हां ॾिसो, ओचितो बाहियूं लॻनि थियूं, ॿाहिरि मरी विया, भेनरूं मरी वियूं, घर मरी विया हलिया। मूंखे हमराह ॿुधायो छो त हे जा माई आहे, हे हिन में अस्पताल में कमु थी करे, टंडेलायर में फ्री में थी करे। मुंहिंजे फ्री में भला छो अची हूंद वारी माई आहे, पोइ मुंहिंजी फ्री में छो थी करे माई? चई जा बाहि लॻी हुई बस में, हिन में सॼो ख़ानदान मरी हलियो, हाणे केरु कोन्हे। हाणे चवे थी तव्हां हिते अस्पताल में अची ड्यूटी करियां थी, डॉक्टराणी आहे, ऐं माण्हुनि जी ख़िदमत करियां थी, त मूंखे सुकून मिले थो ऐं मूंखे उहो गमु विसरे थो। ऐं गमु ग़लति हिन नमूने करियां थी। माण्हू त चवंदा असां शराब पीऊं था तॾहिं ॾुख था विसारियूं, उन्हनि खे ॿुधाइजे त शराब पीअणो अथव त इहो शराब अची पियो, जो अस्पताल में ग़रीब ऐं मिसकीननि जो इलाजु अची करियो। इन खां वधीक जेको लुत्फ़ सुकून मज़ो आहे उहो शराबनि में थोरी को आहे। त करे हुन माई इन नमूने पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी पे, पर जे उहा इहा सोचे केरु कोन्हे, हाणे मूंखे केरु नथो भाए, वाक़ई धारियां थोरी हुनखे भाईंदा। त पोइ त हुनजे अंदरि हे ज़हरीलो ख़्यालु बि हणे, जे हीअ हणे त पोइ त ख़ुदकशी करे छॾे, भाउ कोन रहिया, भेनरूं कोन रहियूं, पीउ कोन्हे, माउ कोन्हे, पोइ त पंहिंजे पाण खे ख़तमु करे छॾे। पर हुन जे अंदरि हिन ख़्याल जड़ंदा ई, हुननि जे अंदरि इन ई तव्हां ॿी इंसान ज़ात जी वञी ख़िदमत करियां। त करे हुन उहो कमु वेठे कयो। त करे इन्हनि ख़्यालनि खां भॼणो आहे, टॉक्सिक थॉट्स, ज़हरीला ख़्याल, तंहिंजो ॿिज पंहिंजे दिमाग़ में विझणी न आहे, अचे कढी छॾिणो आहे। बिल्कुलु जीअं पाण गुॾ कढंदा आहियूं ऐं हुन में ॾिसंदासीं हेसिलो ख़राबु, हेसिलो ख़राबु, हेसिलो ख़राबु, पटे पाड़ सूधो कढी छॾींदा आहियूं। इन क़िस्म जो ख़्यालु अचे, पाड़ पटे हुनखे कढी छॾिणो आहे। ॿियो ख़्यालु आहे नाकारी वीचार, मुखी।
नाकामी जे इम्कान जे बजाए नाकामी जो अहिड़ो ख़ौफ़ थियण जो बाक़ी नाकामी जो यकीन थियणु घुरिजे। पढ़ां त पियो पर पास बाईंदो कोन थींदुसि, उन टाइम ते मूंखे बुखार थी पवंदो या एक्सीडेंट थींदो, टंग भॼी पवंदी। हाणे जो माण्हू पढ़ाई थो करणु चाहे, उहो जेको इम्कान आहे उहो माॻी पाण ते हावी थो करे छॾे त नतीजो इहो थींदो त उहो कामयाबु कीअं थींदो। कारोबार करे थो, अब कारोबार वारा न्यारा आहिनि, माण्हू कामयाबु बि थींदो फेल बि थींदो, पर माण्हू चए थो पाण कामयाबु थींदासीं जो जेॾी सोचे थो, पोइ वरी दिमाग़ चवेसि थो पोइ नज़ीर खां पुछ, पोइ फलाणे खां पुछ त हीउ जो कारोबार जिन जिन कयो आहे उनमें कहिड़ियूं इरफतूं, कहिड़ियूं अटकलूं, चाहे कहिड़ियूं चालाकियूं, कहिड़ा फ़न, कहिड़ियूं कारीगरियूं आहिनि जो नुक़सानु न थिए। भला फ़ाइदो खणी 2-4 साल न थिए पर घणो नुक़सानु न थिए त जाले वञा, पोइ वरी अॻियां सिखी वेंदुसि हलियो। पर दिमाग़ में कहिड़ो ख़्यालु अची वियो, ख़्यालु ई अची वियो पाण हिन कारोबार में फेल थींदासीं। हाणे वरी दिमाग़ चवंदुसि फलाणो ॾिसी इहो कारोबार कई फेल कोन थियो, फलाणे जे पुट कयो फेल कोन थियो। हाणे उहो फेल वारनि न भॼंदो, जो फेल थियण वारनि न भॼंदो, उन्हनि वटि दास्ताननि फेल थियण जा। अब छा थियो, चई पाण महिनत इलाही कईसीं, पैसा लॻायासीं, माण्हुनि ते एतबार कजे कोन, माण्हू ठॻनि पंहिंजो सभु खाई भॼी विया हलिया। उहो ख़्यालु ओॾी महिल उन पासे ते ईंदो, असीं वियासीं ओॾे। तंहिं करे इन्हनि ख़्यालनि खे जड़ हणणु कोन्हे ॾियणो जो इन क़िस्म जी मायूसी थिए। इम्कान ज़रूरु रखिबो, इम्कान इन खे वधण न ॾिबो। ॿियो, बीमार न हुजण जे बावजूद बार बार बीमारी जो वीचार करण त मूंखे का ॻुझी बीमारी आहे, मुस्तक़बिल में मूंखे ज़रूरु का पुछड़ी बीमारी थींदी। हाणे माण्हू जी थोरी तबियत ख़राबु थींदी, पोइ इलाही कनि माण्हुनि जी आदत थी वेंदी आहे, तबियत ख़राबु थियण सां चवंदो थोरो रुगो बांह में सूर पियो लॻे थो, मूंखे आहे दिलि जो मामिलो, मूंखे हार्ट जी बीमारी आहे। हाणे जेसीं डॉक्टर खां टेस्ट न कराए, जेसीं दिलि जो ईको न थिए ऐं पटी न निकिरे, तेसीं हिन हमराज जो साह वियो। हाणे जो साह वियो उन में त हू दिमाग़ जेको आहे उहो त ख़राबु केमिकल जेके आहिनि उन्हनि जो इख़राज वेठो कंदो। जेसीं डॉक्टर ताईं पहुचे ऐं ग़रीब गुरबो आहे, उनजो जे इलाजु सवलो नथो कराए सघे, टेस्ट नथो कराए सघे, तीसी त हुनजी दिलि में अब छा आहे, चइबो मूंखे दिलि जी बीमारी। पंहिंजी पार्टी जो हिकिड़े इलाइक़े में सदर, अब छा थियो, चई पकड़ खाधईं, गैस जो मामिलो थियुसि, चई बसि मरां थो। हू मुंहिंजे भाउ खे चयो नंढे खे, बाबर मुंहिंजो ॿ खण, वाक़ई में मामिलो हुजे हिन तूं खणाए हिलावाइमर में ॾिसी हिनखे चयो बाबा कुझु कोन्हे, गैस जो मामिलो आहे, तूं खामखा तूं मरी। ओॾी महिल जिन में डॉक्टर ॾिठो हुते, ओॾी महिल वॾा सया कया त हाणे ताकी आख़िरी टाइम ते उहो टपा बि थी वियो, पुछियुसि त कढ। पोइ वरी पंहिंजो ॿियो दोस्त आहे पार्टी में आहे, उन वरी उनजे बारे में मश्करी ठाही, चई हिन सरताज खे खणी ऐं सरताज गिराणे खे जेॾी महिल उते लेटायूं त चई डॉक्टर हिनखे चेक कोन कयो। हिन पुछी चई छा कंदो आहीं, चई आउं फलाणो कमु कंदो आहियां। चई फलाणो कमाई घणो थो, चई कमाया कोन थो, जेको पर रुपया मिलंदा घर ख़र्च करे छॾींदो आहियां। चई पोइ तोखे इहा बीमारी थींदी, उते तां भॼ, तोखे कोन थींदी। हुन वरी उन ते उहा मश्करी ठाही। तंहिं करे इहो त जेकॾहिं इन क़िस्म जो ख़्यालु त मूंखे मामूली ॻाल्हि में हेॾी वॾी बीमारी आहे, भला आहे बि न, सोचियो का ॻाल्हि कान्हे, टेस्ट कराईंदासीं, पोइ भला वञी कराए बि हूंदी, पर हीउ जो तव्हां न हूंदे हफ़्तो 10 ॾींहं इन अज़ाब में गुज़रंदा, उहो दिमाग़ जेको आहे उहो त असांजी सनियूं शरैनूं आहिनि, तिन खे ख़तमु करे छॾींदो। तंहिं करे इन जो न। ॿियो इहो त मूंखे मुस्तक़बिल में का बीमारी थींदी, मूंखे दम थींदो, मूंखे साई थींदी, मूंखे शुगर थी पवंदी, मूंखे ब्लड प्रेशर जी बीमारी थी पवंदी, मुंहिंजे ख़ानदान में ॿियनि खे बि आहे। हाणे इहो जो सर्किल हलंदो पियो त अॼु जी जदीद नफ़्सियात ऐं मेडिकल साइंस चवे थी त इहो जेको ख़्यालनि जो दाइरो आहे उहो बीमारी वरी उहा पैदा करे थो अचे। तंहिं करे इन क़िस्म जो ख़्यालु अचण ई न आहे ॾियणो बीमारी जे बारे में। ॿियो आहे इख़लाक़ी हवाले सां कंहिंजो अवगुण ॻोल्हणु, अवगुण ॾिसणु ऐं परायो अवगुण ज़ाहिर करण लाइ बेचैन, रुगो दुश्मन न, रुगो उहे माण्हू न जेके असांजा दोस्त आहिनि, जेके असांजा महिरबान आहिनि, जेके जिनजा असां ते थोरा आहिनि, पर असीं छा ॻोल्हींदासीं, रुगो अवगुण, का गिला जी ॻाल्हि किथां न किथां असांखे रुगो मिले, उहा असीं कढूं। सॼो ॾींहुं ॾिसंदा के मायूं हूंदियूं आहिनि ॻाल्हियूं ठुकंदियूं आहिनि, कहिड़ी छोकिरी जो कंहिंसां अफेयर आहे, कंहिंजी भॼी वई आहे, उहो रुगो भॼी वई ॻाल्हि मिली, फ़र्क़ु अची वेंदो, सुकून अची वेंदो, हाणे ॿियनि खे वञी ॿुधायूं। तंहिं करे अवगुण ॻोल्हणु, अवगुण ज़ाहिर करणु ॿिए जो, उहो भले दोस्त छो न हुजे, पोइ उनजो नतीजो छा थो थिए, पोइ उन में हिकिड़े क़िस्म जी बीमारी थिए थी। उहा कहिड़े क़िस्म जी बीमारी आहे, उहा मिसाल ॾींदो आहे त हिकिड़ो माण्हू उनजी ज़ाल पंहिंजी चुकूं कढंदो ऐं गिलाऊं कंदो। हाणे उनजी ज़ाल चयो त अॼु त मूंखे मुड़ुस जी गार बार कान्हे ॿुधणी, तंहिं करे उन सभु कम सुठा कया, घर जा पोचा ॾेई, भितियूं साफ़ करे, छितूं साफ़ करे, टेबलूं बेबलूं साफ़ करे, हिन जी पसंदि जा कपिड़ा पाए, पसंदि जूं डिशूं ठाहे, मिठा कड़ा पाणी सभु तयारु करे वेठी, हे जो अंदरि गिड़ियो
ॿाहिरां कावड़िजी आयो त हाणे माई खे जूं वञी कान का ॻाल्हि कढंदुसि, ॻाल्हि कढी पोइ हुनजी गिला कढी पोइ वरी माई जी बेइज़ती कंदुसि, अंदरि जो घिड़ियो हींअर थींदी भितियूं साफ़ लॻी में त ख़ुशि थियणु घुरिजेसि न, पर आदत थी वई न, उहो वीचारो आदत खां मजबूर ॾिठईं मज़ो कोन आयसि, वरी छित में ॾिठईं ॼारा ॿार कोन्हनि, वरी पटे ठी पोची थी पिया, हाणे त हिनखे आंध वांध थी पई, अची वेठो माई खे चई खाधा ॾिसई खाधा भला, माई बि वेंती पई आहे ऐं वेंजे महीने में हिकिड़ो भेरो अॼु वेंजो साफ़ करे पाण खे अतराइण वेठी आहे, हिनखे मज़ो न आयो, खाधे जी टुकड़ी भरे त पूरे ज़ाइके में बि खाधो सही आहे, उहो हिते चढ़ी पियुसि, ॼण त ज़हर हुजे, सुठो खाधो ख़ुशि थियणु घुरिजे, पर हू माण्हू आदी थी वियो न, हाणे आदी थी वियो, उहो जड़ लॻी वई, हाणे जड़ लॻी वई अलाए टूह मिठो किथां थिए, उन टूह जे अंदरां मिठाण किथां अचे, उनजे अंदरां त कड़ाण ईंदी न, उहो ख़्याल जड़ हणी विया हलिया, हाणे हुनखे मज़ो न आयो, माई अची पाणी भरे अची, माई पाणी भरण वई, उनखे चोटियूं पोयां ॿथियूं पयूं, उनजी बुछड़ी माई मुड़ीअ कोन, वरी बि ॿ चोटियूं कई, हाणे अंबा खे साह पई, त करे इन क़िस्म जी मनफ़ी सोच जी आदत पवे थी अवगुणनि वारी। ॿियो, नॉर्मल बहितर सूरत हाल खे इंजॉय करण बजाए उन में बि नाकारी सोच, मतिलबु त मुस्तक़बिल जे इम्कानी अंदेशे या ख़ौफ़ खे भाॻे हक़ीक़त सम्झणु, उहो सुभाणे थी सघे थो, उनखे सम्झणु त हींअर थींदो, नाकारी सोच जी आदत जे नतीजे में आख़िरकार छा थो थिए, आख़िरकार माण्हू जे अंदरि अजाई चिड़ पैदा थींदी आहे, माण्हू ख़बर कोन पवंदी मुंहिंजे अंदरि अलाए छो चिड़ आहे, माण्हू सुबुह जो उथंदो अलाए छो बेचैनी आहे, अलाए छो मायूसी आहे, मामिलो ॿ कलाक कोन थियो आहे, लाइफ उन क़िस्म जी गुज़ारे पियो, उनजा असर थींदा, उहे असर वरी ज़ाहिर थींदा, बिल्कुलु जीअं उन टूह खे कटे थाल में विझी असां उनखे लताड़ींदासीं त लताड़ण खां पोइ 20-25 मिंटनि खां पोइ ऐं नज़ले जो इलाज बि उन सां कबो आहे, पोइ असांजो गलो कड़ो थी वेंदो, अब टू खाधोसीं कोन, पर पेरनि जे वसीले उनजी कड़ाहण हिते चढ़ी ईंदी आहे, ती जंहिं क़िस्म जी ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं उनजी कड़ाहण ओचितो ज़ाहिर थींदी आहे, पोइ उनजी ज़िंदगी ख़ुदि अज़ाब बणिजी वेंदी आहे, उहो दुनिया लाइ त अज़ाब कंदो पर उन लाइ थी वेंदी आहे, त करे इन ख़्याल खे जड़ हणणु कोन्हे ॾियणी। ॿियो ख़्यालु आहे इन में ढूंढ वारी मख वारी फितरत, ढूंढ जी मख छा कंदी, किने ते वेहंदी, किन फैलाईंदी, हुते 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 वरी ज़बान सां किन फैलाईंदी, कहिड़ो फलाणो अहिड़ो आहे, फलाणो अहिड़ो आहे, फलाणो अहिड़ो आहे, सिंधी क़ौम अहिड़ी आहे, पंहिंजा लेक्चर ई मिलिया, वरी चवंदा भई लेक्चर ॾेई पोइ वरी माण्हुनि खे सियासत करण लाइ वठी वेंदा, माण्हुनि खे जेलनि में विझाईंदा, पोइ वरी पाण वञी ठीका खणंदा, हर जॻह ते गिला कंदा, ढूंढ जी मख आहे, ढूंढ जी मख जो कमु आहे सुबुह शाम ढूंढ ते वेहणु, ढूंढ फैलाइणु, वरी ज़बान सां भू भू करे हर जॻह ते ढूंढ फैलाइणु, त करे उहा फितरत ख़तमु करणी आहे, ढूंढ वारी मख वारी। ऐं ॿियो अचे थो फिज़ूल ख़्याल 3 नंबर ते, वेस्ट थॉट्स, मौजूदा हाणे फिज़ूल में कहिड़ो थो अचे, मौजूदा वक़्त में पाण वेठा आहियूं, हे लेक्चर वेठा ॿुधूं, या केॾी महिल पाण होमवर्क किताब वेठा ॾिसूं, या केॾी महिल पाण दर्जी आहियूं ऐं उन टाइम ते पाण सिलाई वेठा करियूं, हा ओॾी महिल असांखे ख़्यालु थो अचे जेको डेली रूटीन जो आहे, असांखे फलाणे हंधि रांदि रहणी आहे, फलाणे सां असांखे कचहरी करणी आहे, हाणे जीअं त हुनजी हींअर ज़रूरत न आहे, उहा उन टाइम ते आहे, हींअर असांखे उहो ख़्यालु ईंदो त पोइ छा थींदो, पोइ चइबो आहे किताबु पढ़ंदो, किताबु पढ़ण जे दौरान मुंहिंजो उन ते ख़ासि गौर कोन्हे ऐं सम्झे ई कोन थो, जेको गौर जो मतिलबु ईअं थोरी आहे त दिमाग़ु तव्हांजो सोचे ई कोन थो, दिमाग़ु त जाग दौरान 25,000 खां 60,000 ख़्याल सोचे थो, हर इंसान जो दिमाग़ु रोज़ानो जाग दौरान 25,000 खां 60,000 ख़्याल उनजे दिमाग़ में अचनि था, उन ख़्यालनि जा वैकरा हलंदड़ हवा वांगुरनि, कॾहिं ॾखण जी, कॾहिं ओभर जी, कॾहिं ओलह जी, कॾहिं उतर जी हवा जीअं लॻे थी तीअं उहे पाण मुरादो पिया हलनि, असां कचहरी कईसीं, ॻाल्हि अलाए किथां शुरू कईसीं, कलाक खां पोइ ॾिसंदासीं अलाए किथे वञी पहुतासीं, असांजो ख़्यालनि ते गिरफ़्त आहे कोन त उन हवा खे असीं तय करियूं, हवा किथे जी बि लॻे, पर ॿेड़ियुनि जा जेके कारीगर आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त ॿेड़ी जेॾां चाहींदा ओॾे काए वेंदा आहिनि, सिड़ लॻल आहिनि, उन सिड़नि जा रुख तब्दील कंदा, जेॾां चाहिनि तेॾे ॿेड़ी काए वञनि रहिया, पर असांजूं ॿेड़ियूं जेके आहिनि उहे हलंदियूं हवाउनि ते, त पोइ केॾी महिल असां वञूं पिया हिकिड़े पासे, असां ॿिए पासे खणी वेंदा, ख़्याल बि ईअं खणी ईंदा आहिनि, ते ख़्यालनि ते कंट्रोल कबो त इन 25,000 खां 60,000 ख़्यालनि ते असांजो कंट्रोल थी वेंदो हलियो, त करे जेको कमु करियूं पिया उन लम्हे असांजो ख़्यालु उन ते हुजे, ॿिए पासे असांजो ध्यानु न वञे, ॿिए पासे ध्यानु वेंदो फिज़ूल ऐं वेस्ट ख़्याल, भले पांग हले हाँ जी।
वर्दिश जो ख़्याल थो अचे ओॾी महिल ई पंहिंजे पाण खे चइबो त हींअर वर्दिश जो ख़्यालु न उहो जेॾी महिल टाइम हूंदो ओॾी महिल कंदासीं। पोइ माण्हू आदत विझंदो, थोरी ॾुखियाई थींदी, माण्हू हिरियल आहे, पर थोरी कोशिशि कंदो, वरी कोशिशि कंदो, वरी कोशिशि कंदो। हाणे जेको कमु करियूं पिया उन ते ध्यानु धरिजे, उन जी असां में आदत पइजी वेंदी। ॿियो कहिड़ो वेस्ट ख़्यालनि पे अचे थो, पंहिंजे आस पास थोरे ॿियनि जी कचहरियुनि, टेलीविज़न ऐं ॿियनि ॼाण जे ज़रियनि खां पहुचंदड़ अहिड़ी ख़बर जंहिंजो सिधो तोड़े अणसिधो वास्तो असांजी ज़िंदगी तोड़े मक़सद सां आहे कोन, न असां सां आहे, न असांजे मुस्तक़बिल सां आहे, न असांजे औलाद जे मुस्तक़बिल सां आहे, न पाड़े सां आहे, न का अहिड़ी दिलचस्प ॻाल्हि आहे जेका ॿियनि खे ॿुधाए सघिजे। फिज़ूल ॻाल्हियूं, फिज़ूल ड्रामा, ज़बरदस्त ड्रामा ॾिसणु घुरिजनि, फिल्मूं ॾिसणु घुरिजनि, फिज़ूल उहे जेके फिज़ूल कम जूं न आहिनि, टेलीविज़न जूं फिज़ूल ख़बरूं, रेडियो जी पुराणी फिज़ूल ख़बर, अख़बारनि जे अंदरि फिज़ूल ख़बरूं, तंहिं ते असांजा दिमाग़ वेठा हलनि। अब फिज़ूल आहिनि, पोइ फिज़ूल त ईअं थियो जे गंदगाह खणी पाण हथनि सां खणी अची पंहिंजी ॿनीअ जे अंदरि पोखे छॾियूं। जिते सुठा फसल पोखियल हुजनि उन जे पासे में असां किचिरो पोखे छॾियूं। उहो जो किचिरो थींदो उहो किचिरो त गौंच कढंदो, सुभाणे ॿिज कंदो, असांजी ज़मीन ख़राब थी वेंदी हली। तंहिं करे सुठाई वेस्ट ख़्याल किथां बि मिलनि, तुंहिंजी जड़ कढी छॾणी आहे, उन करे जो असांजी ज़िंदगी खे वेस्ट करे फिज़ूल करे छॾींदा। टे नंबर ते सुकरात जो मिसाल आहे। उन वटि को दोस्त आयो, उन चयो त मूं वटि वॾी भली ख़बर आहे, तो ॿुधायां। त सुकरात उनखे चयो चई त मूं वटि जेका बि ख़बर आहे उन ख़बर खे जाचण जा 3 फिल्टर ऐं ॼारियूं। हिकिड़े बि फिल्टर मां तुंहिंजी ॻाल्हि गुज़री, तव्हां ॿुधंदुसि न तव्हां कोन ॿुधंदुसि। उहे 3 फिल्टर सुकरात ठाहे छॾिया हुआ। उहे 3 फिल्टर कहिड़ा हुआ? दोस्त खां पुछी, सी जेका तूं ॻाल्हि ॿुधाइणु चाहीं थो उहा पकी पुख्ती सबूतनि वारी अथेंटिक आहे या मिड़ी हलंदड़ गशी का आहे, का हवाउनि जी ॻाल्हि आहे, मिड़ी तो बाज़ार में का ॿुधी? त चई पकी पुख्ती कान्हे। आउं वेठो त बाज़ार में, उते ॿुधुमि त कंहिं माण्हू ॻाल्हि कई पई, कंहिं वेठे कई हुजे, उहा पाण खे ख़बर कोन्हे। चई भाई हिते ॿुधी ॿुधल ॻाल्हि थी थो हले, उफ़ात हलंदो आहे। चई हिकिड़े फिल्टर मां तुंहिंजी ॻाल्हि कान गुज़री। ॼाण अचूं था ॿिए फिल्टर ते। उहो जेको ॿियो फिल्टर हुन जो हो, उन में चई त उहा ॻाल्हि जेका आहे उहा कम जी आहे, मुंहिंजे कम जी, तुंहिंजे कम जी, बचनि जे कम जी, इलाइक़े जे कम जी। उहो कम वारी ॻाल्हि आहे, फिज़ूल आहे। चई कम जी कोन्हे, आहे ॿिए कम। चई ॿिए फिल्टर मां कोन गुज़री, या 3 फिल्टर मां गुज़ारियूं था ॼारियुनि मां। चई उहा भला ॻाल्हि जंहिं माण्हू सां वाबस्ता आहे, तुंहिंजी चङाई जी आहे, बुराई जी आहे? उन को चङो कमु कयो आहे, बुरो कमु कयो आहे, हुनजे घर में का चङाई थी आहे, का बुराई थी आहे? चई चङाई जी कोन्हे, आहे गिला। चई पोइ 3 फिल्टर मां कोन गुज़री, चई पोइ कोन ॿुधंदासीं। हाणे तव्हां ॿुधायो त अॼु जे दौर में 3 फिल्टर पाण रखूं था, भला हिकिड़े मां त गुज़रे। कम जी ॻाल्हि खणी न हुजे, खणी ॿुधल हुजे, पर ख़बर पए त कंहिं माण्हू चङो कमु कयो आहे त बि वाह ॿुधी सघिजे थी। भला चङो कमु न कयो आहे, गिला जी ॻाल्हि आहे, पर पकी पुख्ती हुजे, ख़बर त पए त उन माण्हू बाबति त उनखे असीं सुठो वेठा सम्झूं, पर वाक़ई बि सुठो माण्हू न हुजे त पकी पुख्ती त ॻाल्हि हुजे, पकी पुख्ती बि न हुजे। भला कम जी ॻाल्हि त हुजे, कम जी बि न हुजे बि फिज़ूल, त पोइ छो ॿुधऊंसि? त करे इहे 3 फिल्टर जे करे रखूं त नतीजे में असां फिज़ूल ज़िंदगीअ मां बदिलजी ॿिया थी वञा। चौथे नंबर ते अचनि था रोज़मर्रा जा ज़रूरी ख़्याल, जेके त ज़रूरी आहिनि। सुबुह जो उथणो आहे, असांखे ट्रेन में चढ़ी फलाणी जॻह ते वञिणो आहे, फलाणी जॻह ते असांखे टमाटर वारा सब्ज़ी वठी असांखे घर ॾियणी आहे। रोज़ जो आहे मायूं वेठियूं हूंदियूं, भाई छा थियो जी सुभाणे सोचां पई त फलाणी भाॼी ठाहियां, उहे ख़्याल वरी 5-7 भेरा अचनि। भाॼी ठाहिण जे अंदरि कहिड़ो तोखे शहर यादि करणा आहिनि, बेत यादि करणा आहिनि, जो बार बार ख़्याल वेठा अचनि, पर ख़्याल ईंदा पिया आहिनि। असीं आदी आहियूं न। हाणे वांदो माण्हू हूंदो, उन हेराए छॾियो पंहिंजे पाण खे इन ॻाल्हि ते। हाणे उहे जेके ख़्याल रोज़मर्रा जा आहिनि, उहे रोज़मर्रा जा उनजे ख़्याल ईंदा पिया, बार बार पिया ईंदा। अब छा आहे जी फलाणे खे 500 रुपया ॾियणा आहिनि, 4 वॻे, 500 तो वटि पिया आहिनि, उहे 4 थींदा, तूं ॾींदे 7 भेरा वेठो सोचे, अब फलाणे 500 रुपया ॾियणा आहिनि। हाणे उहे असांजे अंदरि वेठा हलनि, रोज़मर्रा जा ख़्याल। हाणे रोज़मर्रा में जेकॾहिं असां ख़्याल में ज़िंदगी गुज़ारींदासीं त पोइ रोज़मर्रा जा कमु कंदासीं, अॻियां ॿियो को बि अहिड़ो कमु कोन कंदासीं जेको कारनामो हुजे। रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में ज़िंदगी गुज़ारे मरी वेंदासीं। रोज़मर्रा जी ज़िंदगी कहिड़ी? नारे जो ढॻो, चाकीअ जो उठ, ऐं फिरी 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 अब छा थियो जी ज़िंदगी त वॾी मिली, साल 82 साल उमिरि थी, हाणे खट ते सकरात में पिया आहियूं। ज़िंदगी कहिड़ी गुज़ारीसीं? उठ जी चाकी वारी। सबबु इहो त ॿिए ॻाल्हि ते सोचियोसीं कोन, रोज़मर्रा जा ख़्याल ते में ज़िंदगी गुज़ारे पाणे ख़तमु करे छॾींदी। त करे असांजी दिमाग़ जी ज़मीन में रोज़मर्रा जा ख़्याल ज़रूरी आहिनि, पर उन्हनि ते घणो ध्यानु कोन्हे ॾियणो। थी वई ॻाल्हि, थी वई, सुबुह जो महिमान ईंदा, अञा पैसा न हुजनि त सोचियूं न, पैसा बि आहिनि, महिमान ईंदा 9 वॻे, असां हुननि खे मानी बानी तय कयोसीं त हीअ सोच खाराइणी आहे। हाणे वरी ख़्यालु आयो, अब हीअ खाराइणी आहे,
भागा तूं 5 मिंट अॻे सोचियो आहे पंहिंजे पाण खे चइबो, हाणे वरी तूं एतिरो सोची उनखे भॼाए छॾिबो त ज़हन वांदो थींदो त वरी ॿिया बि पोखे सघंदासीं जेके अॻियां सुकूं था कहिड़ा, इन मां जान छॾाइबी। 5 नंबर ते आहे हक़ीक़त शनास ख़्याल, राइट थॉट्स। भला असांजा ख़्याल मुस्बत न हुजनि, ज़बरदस्त ऐं शानदार न हुजनि, हक़ीक़त पसंदि हुजनि। हक़ीक़त जेकी असांजे पास जेतिरी आस पास आहे ओतिरी त असांखे ख़बर पए, उहे कीअं थींदा। उहो वरी हीअं आहे त असांखे असांजे समाज मां, माउ पीउ वठां, वॾड़नि वठां, आस पास मां, असांजो मज़हबी पस मंज़र तंहिंमां जेको सॼो समाज आहे तंहिंमां असांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं 10-11 ऐनकूं पयूं। उहे कहिड़ियूं ऐनकूं आहिनि उहे सिखंदासीं हिते, उहे ऐनकूं लाहिबियूं तॾहिं असीं हक़ीक़त शनास थींदासीं। उहे ऐनकूं ईअं आहिनि ॼण त सिमूं लॻियूं पयूं आहिनि। हाणे सिम असांजे मोबाइल में लॻी पई आहे ज़ोंग जी, असीं चऊं था त असांजो जेको ज़ोंग आहे उहो जेज़ जा ऐं मोबीलिंक जा सिग्नल छटे। मथे वरी वियासीं फलाणी जॻह ते, अब उते 1200 खंभा लॻा पिया आहिनि मोबीलिंक जा। असीं उनजे अॻियां वञी हेठि बीठासीं, ॿी मोबाइल में ॾिसूं था यार सिग्नल वरी ज़ोंग जो लॻो पियो आहे, हीउ कहिड़ो तरीक़ो, 1200 खंभा आहिनि, हिकिड़ो त अचे। ब कीअं ईंदो तूं सिम मोबाइल में कहिड़ी लॻल आहे, अब सिम मोबाइल में ज़ोंग जी लॻी पिया, ज़ोंग जी लॻी पिया, मोबीलिंक त कॉल अची सघे थी, सिग्नल त तो वटि ज़ोंग जा हूंदा, सिग्नल मोबीलिंक जा कीअं ईंदा। हाणे चश्मा जेके असांखे पिया आहिनि उहे त ॼण सिमूं आहिनि असांजे दिमाग़ जे मोबाइलनि में लॻियूं पियूं आहिनि। उहे जेसीं कढी वरी ॿियूं सिमूं न हणंदासीं त हू जेका असांखे इंफॉर्मेशन वेठी मिलंदी, जेके सिग्नल वेठा मिलंदा, उहे सिग्नल उहे मिलंदा जेके सिमूं लॻियूं पियूं आहिनि। हाणे उहे सिमूं कहिड़ियूं आहिनि ऐं ऐनकूं कहिड़ियूं आहिनि, हक़ीक़त खे ॾिसण जूं 11 ग़लति ऐनकूं। पहिरीं नंबर ते अचे थो नोड़ीअ मां नांग ठाहिण वारी ऐनक, इहा असांजे ख़ानदान में मिलंदी आहे ऐं उमूमन मायुनि तरफ़ां मिलंदी आहे। ॻाल्हि हेतिरी हूंदी नोड़ीअ मां नांग ठाहे छॾिबो, हा पोइ वरी असीं आदी थी वेंदासीं। पोइ ओचितो को मामिलो हेतिरो थी पियो, फ़र्ज़ु कयो गिलास भॼी वियो, अब गिलास 20 रुपए जो आहे, असांखे 200 रुपए जो नुक़सानु थियो आहे, उनजी असांखे परवाह न आहे। 200 रुपया असांजे धंधे दाड़ी जा कंहिं असांखे कोन जो कोन्हे, गिलास जो किरी पियो, आदत थी आहे, गिलास भॼी वियो, तो ध्यानु कोन कयो। हाणे उते असीं कावड़जी पियासीं, सॼो माहौल ख़राबु करे छॾियो, होॾां वटि तुंहिंजा 5000 रुपया हलिया, उते ॻाल्हि कान्हे, हिते नंढड़ी ॻाल्हि, पर उन ते असीं आदी थी विया आहियूं नोड़ीअ मां नांग ठाहिण। तीअं ॻाल्हि नंढड़ी उनखे असां वॾो करे छॾींदासीं, त करे जेका ॻाल्हि जेतिरी आहे उहे शयूं असां ते भावी थियनि। अब छा थियो जे नुक़सानु थी हलियो, पोइ उन में सेखारींदा आहिनि नफ़्सियात में, तव्हां सोचियो भला वधि में वधि कहिड़ो नुक़सानु थो थी सघे, उहो लिखो, माण्हू लिखंदो आहे, अब वधि में वधि हेतिरो थी सघे थो, ॿियो केतिरो थींदो। हाणे कहिड़ी कोशिशि कजे न थिए, माण्हू उन मायूसीअ मां निकिरी ईंदो आहे। न त नोड़ीअ मां नांग ठाहिण वारी ऐनक माण्हू खे मायूस करे छॾींदी आहे। आस पास जा मसला एॾा वॾा कोन हूंदा आहिनि, हूंदा 10 सैकड़ो मसइला, असीं उनखे 100 सैकड़ो ठाहे ॾींदा आहियूं, उहे असां ते हावी थी वेंदा आहिनि। अब हीउ मामिलो थी पियो ऐं उहे अनाज जा मामिलो ओॾी महिल थी वेंदो आहे, अब फलाणो 2000 खाई वियो, हाणे खाई वियो 2000 खाई वियो न, वराइण लाइ कोशिशि कबी, पर उहो एतिरो हावी थी वेंदो जो 10 ॾींहं असीं सवले नमूने पंहिंजे धंधे ते ध्यानु कोन ॾींदासीं, जितां असां 6000 जो लास करे वेहंदासीं, हलिया नोड़ीअ मां नांग ठाहे वरितोसीं। तीअं नोड़ीअ मां नांग नाहे ठहणो, ॻाल्हि जेतिरी आहे ओतिरी कबी बि पंहिंजे पाण खे बि सम्झाइबी। ॿियो खपे त सॼो खपे, न त सफ़ा न खपे वारी ऐं न दोस्त आहे त सॼो जो सॼो मुंहिंजे चवण में हुजे। 12 कम मुंहिंजा कई, 13 कम वरी मुंहिंजो चवण छो कोन वरितई, सॼो सॼो मुंहिंजो। साइकिल आहे उनजे अंदरि का बि खामी न हुजे, साइकिल जो वठी आया त उनजे अंदरि 50,000 रुॻो खूबियूं हुजनि न, सॼे जी सॼी हुजे। दुश्मन त सॼे जो सॼो दुश्मन थिए न, उहो ॾिसंदासीं अब केरु अची दुश्मन आहे, दुश्मन त हुनजी हर चङाई बि दुश्मन में शामिल आहे। अब दुश्मन आहे पर अहिड़ो दुश्मन कोन्हे जो 50,000 रुपया वठी तोखे क़तल करे छॾे, अहिड़ो कोन्हे। दुश्मनी पंहिंजे कहंदो तुंहिंजी गिला बिला ज़रूरु करे थो, पर कुले कांदी ज़रूरु थींदो, ॾुख सुख में थींदो, कोशिशि वठिजे थो उनखे वरी सॼण बि करे सघिजे थो। न दुश्मन आहे सॼो सॼो दुश्मन आहे, दोस्त आहे सॼो सॼो दोस्त आहे। दोस्ती में सभु उहे ॻाल्हियूं करे छॾिबियूं त सुभाणे इहो कोन सोचिबो त हीउ जे सुभाणे दुश्मन थिए, हिन वटि त मुंहिंजा सभु राज़ हूंदा। त करे सॼे जो सॼो हिन काइनात जे अंदरि सॼी जी सॼी थी सघे ई नथी शइ, सॼे जो सॼो बैत पढ़िजे ऐं उहो सॼे जो सॼो जीअं सभु पेश करे सघंदा, तीअं मूंखे सम्झ में अची वञे थी सघे ई नथो, मुमकिन ई न आहे। सॼे जो सॼो शयूं 100% थींदियूं ई न आहिनि, त करे सॼे जो सॼे में नतीजो हीअ छा थींदो आहे त मूं जो सोचियो आहे त हीउ छोकिरो मुंहिंजो 90 सैकड़ो मार्कूं खणी अचे, हाणे उहो मार्कूं वीचारो खणी आयो 85 सैकड़ो, असीं इहो कोन ॾिसंदासीं त 85 कहिड़े हालत में खयूं, पुछूं त सही सुभाणे 90 ते वञी सघूं था, न असां जेको सोचियोसीं सो न कई, सॼी ॻाल्हि ते पूरो न थियो आहे, उन ते कावड़ कबी, कावड़ जो नतीजो छा थींदो, नतीजो इहो थियो त असांजो हिकिड़ो बुज़ुर्ग हो, छोकिरो ॾाढो पढ़ंदड़ हो, हिकिड़े भेरे रिज़ल्ट खां थोरी कसी आई, वॾी उमिरि में इंटर में उन वञी फिल्म का ॾिठी,
फिल्म सिनेमा ते ॾिठी ख़बर पईसि राति जो बंदे हुनखे मार कुट कई, कमरे में हुनखे बंदि करे छॾी, हुनजो हुन ते असरु थियो, उहो चरियो थी हलियो। बाद में हू खणाए विया हुनखे ड्यूटीअ में, इरीगेशन डिपार्टमेंट में हो, शुगर जो मरीज़ थी हलियो। जिते शादी करायूंसि उहा ज़ाल बि हुन मां कहिड़ी ख़ुशि थिए। आख़िर में 37-38 सालनि जी उमिरि में चुड़ी जेको ज़हीन हो, हमेशह टॉप कंदो हो, उहो छोकिरो ईअं मरी वियो। तंहिं करे हीअ सॼे जी ज़हनियत आहे, उहा असां खां इन क़िस्म जा धंधा थी कराए। असीं अज़ाब बणिजी वेंदा आहियूं पंहिंजे बचनि जे लाइ, सॼे मामले में। ऐं पोइ छा थींदो, पोइ को माण्हू असां 70 भेरा सही हलियो, 71 भेरे में ठगी कई, पोइ चवंदासीं बाबा वण जे पोर ऐं माण्हू जे अंदर जी ख़बर पवे कान थी। अब ठगी घणी कई, चई 20,000 जी। पंहिंजे पाण खां माण्हू पुछे, चई पोइ भला अॻे तो ॿुधायो त 6 लख रुपया तुंहिंजा खणी वियो हो, उहे बि तोखे पूरे टाइम ते आणे न आई, तॾहिं जे ठगी करे आ। हाणे माण्हू सोचींदो वाक़ई 6 लख जॾहिं हथ में हुयसि तॾहिं ठगी कोन कई, हींअर 20,000 में कई। ख़राबु थी वियो हुजे, मजबूरी हुजे, कहिड़ी ॻाल्हि हुजे, पर ज़हन कहिड़ो चवंदो 70 नेकियूं हुन जूं वयूं पाणीअ में ॿुॾी, 70 चङायूं वयूं पाणीअ में ॿुॾी, 31 में रुॻो ग़लती कई ऐं वाक़ई ठगी कई, वाक़ई 20,000 खाधई। ओॾी महिल माण्हूअ जे अंदर जी त ख़बर ई नथी पए, 70 ॻाल्हियूं वयूं। उन करे सॼे ते रिलायूं न, त करे न उन जूं माज़ीअ जूं चङायूं सभु ॻणी पियूं, हींअर वारी जा लेखा सेखा सभु वठिबा, पर माज़ीअ सॼे खे ॾिसबो त केतिरो सही रहियो आहे। ॿियो, बिना तजिज़िए फौरन नतीजो करण वारी ऐनक। हाणे बिना तजिज़िए फौरन नतीजो करण वारी ऐनक हीअं थी वई त असां हींअर बीमार आहियूं, 7-8 टेस्टूं करायूंसीं, हाणे 2 साल गुज़री विया, 2 सालनि खां पोइ असीं डॉक्टर ॾे वञूं ऐं डॉक्टर चवे अबा तुंहिंजूं टेस्टूं 2 साल अॻु जी ॾियोसि, उन ते दवा ॾींदो। को डॉक्टर हूंदो 2 साल अॻु जी टेस्टुनि ते दवा ॾे, जा त चवंदो हींअर जे बीमार थियूं त हींअर टेस्टूं कराए, ख़बर न कहिड़ी बीमारी हुजे। पर माण्हुनि जी दर्क ऐं सम्झण जे मामले में असीं कीअं आहियूं। को छोकिरो असां सां गॾु फ़र्ज़ु कयो पढ़े पियो, मैट्रिक कईसीं, तेसि ताईं हुनजे अंदरि ठगियूं कूड़ बहनि। ॿियो वरी ॾाढो ज़बरदस्त महिनती फ़हमींदो, सुठी तबियत वारो, 10 साल गुज़री हलिया। हाणे असीं छा था करियूं, पुराणनि नतीजनि ते टेस्टुनि ते हींअर जा नतीजा था कढूं। उहो माण्हू गॾियो जेको सुठो हो 10 साल अॻे, त असांखे ख़बर ई कान्हे त पहिरीं नंबर जो ठग थी वियो आहे। उहो असांखे मिलियो, वॾा भाकर पिया मिलियासीं, वठी वञी हुनखे चांहि ॿांहि पियारीसीं। उन चयो, चई त तव्हां चओ त हींअर मुंहिंजो फलाणे हंधि कारोबार आहे, जीअं तव्हां वटि 2 रुपया हुजनि त पाण गॾिजी कारोबार करे सघूं था। असां वटि त उनजो माज़ी आहे न 10 साल अॻु वारो, असां उनजे बुनियाद ते नतीजा वेठा कढूं। चयो हीअ त सचो आहे ऐं ईमानदार आहे, हीअ जे 50 रुपया वठंदो त वापसि कंदो हो। असां छा कयोसीं, उनजे हवाले पैसा, वरी उन जॻह ते वरी ॿियो को असांखे गॾियो, उहो उन टाइम ते सही कोन हूंदो, थोरो मवाली हूंदो, सो बदिलजी वियो आहे। ज़िंदगीअ जा लोॾा, 10 साल वॾी उमिरि आहे, हुनखे के तकलीफ़ूं आयूं, उहो इंसान दोस्त सचो ऐं वफ़ादार थी वियो आहे। हीअं मिलियो, परे खां असां सलाम वालेकुम न कयोसीं, कंधु चोरायोसीं त अखियूं चोराए निकिरी वञी हलिया, मथां हिनखे चांहि पियारणी पई, ख़राबु आहे। हाणे तव्हां ॾिसो, जेको सही हो हींअर तंहिंखे असां बुरो करे छॾियोसीं, जेको बुरो आहे तंहिंजे हवाले 4 लख कयासीं, 4 लख खाई पोइ रड़ लॻी पवंदी, माण्हू त सही हो असांजा खाई वियो, माण्हू सही कोन हो। तव्हां नतीजो जेको हो पुराणी टेस्टुनि जे बुनियाद ते कढियो, त करे अॼु जे बुनियाद ते अॼु जा बिना तजियो न, अॼु जो तजियो करियो ऐं पोइ नतीजा कढो। हर मुसीबत मूंसां छो वारी आहे न, 4 नंबर आहे। जेका लठ धक सो काणी अख में। अब ईअं कीअं थींदो आहे ज़िंदगीअ में, त कई हादसा तव्हांखे बचाईंदा, कई इतफ़ाक़ तव्हांखे ज़मीन तां खणी आसमान ते खणी वेंदा आहिनि, पर कहिड़ो, हर मुसीबत मूंसां। ऐं शाइरीअ जे अंदरि बि आहे, हिकिड़ो सुठो ज़बरदस्त शाइर चयो आहे, उन चयो त दुनिया जी जेका मुसीबत आहे सा फलाणे जी अची झूपड़ी पुछाईंदी आहे, फलाणे जी झूपड़ी किथे। हाणे हिन क़िस्म जी ऐनक रुॻो न, वॾा शाइर, दुनिया जो वॾो शाइर आहे, मूंखे ईअं नालो कोन थो अचे, हुनजा तर्जुमा कयल आहिनि। उन तर्जुमे में मूं पढ़ियो, हुन में लिखियो पियो त सॼी दुनिया जो जेको बि अज़ाब किरंदो आहे सो ईंदो आहे मुंहिंजी झूपड़ी अची पुछाईंदो आहे, मुंहिंजी झूपड़ीअ में अची किरंदो आहे। उते बि उहे ऐनकूं पयूं, हुन सिमूं लॻी पिया। जवाबु आहे त सॼियूं मुसीबतूं असां सॼे ॾींहं जे करे ॾिसूं त माण्हू लंघड़नि में गुज़ारींदा आहिनि। छा माण्हूअ खे फ़र्ज़ु कयो 5-7 ॾींहं निंड न आई, हीअ अज़ाब बि मूंसां, इहो कोन सोचींदो त अब तो 8.5 महीना निंड भली कई आहे साल जा, 5-8-10 ॾींहं या महीनूं निंडूं वाक़ई ख़राबु थियनि थियूं, हेॾियूं निंडूं सुठियूं थियूं आहिनि। हिकिड़ो 2 ॾींहं तो खणी लंघड़ कयो आहे, या अॼु तूं कर्ज़ी थियो आहीं, इलाही का भेरा तो वटि पैसा बि हुआ, इलाही का भेरा तो मज़े सां ज़िंदगी बि गुज़ारी आहे। पाण जेके माण्हू मज़हबी हूंदा आहिनि, हे त पाण चऊं था चङायूं हर जॻह ते ॻोल्हणु घुरिजनि, जेके दरगाहुनि ते वेंदड़ आहिनि, फीणा ऐं तावीज़ ऐं ॿिया कनि था, उहे वाक़ई ॿेड़ी ॿोड़ियूं छॾीनि। माण्हू जो जंहिंजो इलाजु थी सघे तंहिंखे फीणनि तावीज़नि ते वठियो, सही इलाजु नथा कराइनि, माण्हू खरे वञनि लिया, पर वरी उन्हनि जूं चङायूं बि ॻंढिबियूं, उन्हनि जे अंदरि चङायूं कहिड़ियूं आहिनि, उहो चुतो हादसे खां बची विया हलिया, चूं बाबा हलूं, सुठी ॻाल्हि थी आहे, हली पाण फलाणी दरगाह ते भत जी देॻ त ॾेई अचूं,
इहा वरी उन्हनि जी सुठी ॻाल्हि आहे। उन करे जो उन्हनि जे अंदरि इहो ख़्यालु कोन्हे त हर मुसीबत असां सां, हुननि जे अंदरि इहा ख़्यालु बि अचे थो त भाउ हर मुसीबत असां सां कोन्हे, असांखे केॾी केॾी महिल फ़ाइदा बि थियनि था, केॾी महिल मौत खां बची बि वञूं था हलिया। ओचितो नांग घर में घिड़ी आयो, अब मिठो देॻड़ो भत जो रधियो, इहा ॻाल्हि सुठी आहे। उहा जे सुठी आहे त उहा सुठी पाण ॻणींदासीं, भले केर बि हुजे। जेका ग़लति आहे ग़लति चवंदासीं, जेका सुठी आहे सुठी चवंदासीं। पर असांखे पंहिंजे अंदरि बि इहा ॻाल्हि सोचणी आहे त हीअ ऐनक जे पियल आहे त दुनिया जूं हर चङाई केतिरी बि असां सां थिए, असीं चवंदासीं हर मुसीबत असां सां। ॿियो आहे ठपो हणण वारी ऐनक। दोस्त ते बि ठपो हणी छॾींदासीं। अब केरु हे ठग आहे, छोकिरा औलाद जंहिंखे तब्दील करिणो आहे तंहिंजे बारे में हे त रुॻो न कंदो। उहो जेको छोकिरो न थो करे, उहो जे सोचींदासीं 100 कमनि मां 80 कम असां जा कंदो, ऐं जेॾी महिल हुनजो मूड ख़राबु हूंदो ओॾी महिल न कंदो। असां ठपो हणी छॾियोसीं कहिड़ो, हीउ छोकिरो त रुॻो न कंदो। हीउ छोकिरो अची हिन ते केॾी महिनत करे ट्यूशनूं पढ़ाए, हीउ त पढ़ंदी कोन, हुनजे ज़हन में उहा ॻाल्हि ईंदी, ज़हन में ॻाल्हि ईंदी त हुनजो थींदो त आउं ऐं अहिड़ो नाकार आहियां, पढ़ंदुसि कोन, ठपो हणी छॾींदासीं। पोइ ठपो केरु, ठपो क़ौमुनि ते हणी छॾियो। सिंधी क़ौम सुधरंदी कान, रुॻो वॾेरनि खे वोट ॾींदी। ठपो को दोस्त आहे कंहिं ॻाल्हि में कसियो आहे, अब ठपो, हीउ त रुॻो ख़बरूं चारूं कंदो। अब केरु आहे, फोन थियो, अब आयो कोन, बाबा हे माण्हू रुॻो बहाना ठाहींदो। ठपो, हाणे हिते ॻाल्हि थी, उहा रुॻो हिते ॻाल्हि थोरी थी, मुंहं ते चवंदासीं। अब तोसां 500 असां तकरीरूं करियूं, लेक्चर ॾियूं, तोखे सम्झायूं, पोइ उन खां पोइ तूं सुधरंदो कोन। जेॾी महिल तनज़ीमी कम लाइ तोखे घुराईंदासीं ओॾी महिल तूं को न को बहानो ठाहींदे। ठपो, ठपो माना 100%। ऐं ठपो जे इलाज हुजे त करियो न, जे इलाज न आहे त माण्हू ते ठपो छो था हणो, भुलिजी बि न हणो, कॾहिं बि न हणो। ठपो छा लाइ हणिबो, दुश्मन त न आहे, सॼण आहे, तंहिंसां ॾेती लेती करणी आहे। नांग त कोन्हे जो चवंदासीं हिन नांग खां बाबा बचे, ही तोखे मारे वेंदो। दुश्मन अहिड़ो आहे त करियोसि। दुश्मन न आहे, पंहिंजनि ते ठपो, दोस्तनि ते ठपो, औलाद ते ठपो, भाइरनि ते ठपो। जिते कारोबार पिया हलायूं उते सभु ऑर्डिनेंस नंढा असांजा माण्हू ते ठपो, ग्राहकनि ते ठपो। हीअ ज़िंदगी हलंदी कीअं? हर टाइम ते ठपो हणण लाइ वेठा आहियूं। त करे ठपे हणण वारी आदत कढी छॾिजे। कॾहिं बि कंहिंखे मुकमल शइ में न आणिजे। उन करे जो का बि शइ मुकमल आहे कोन, त करे असीं कीअं चऊं, सुठायूं बि आहिनि बुरायूं बि आहिनि। को माण्हू आहे, अब केरु अची ठग आहे, अची केतिरो ठग आहे, की फलाणे सां कोन कंदो, फलाणे सां कोन कंदो, फलाणे सां कोन कंदो, ऐं हिते कंदो। अब हिते कंदो त पोइ ओतिरो हुनखे ठग करियोसि न। चई भाई हीउ केरु आहे, चई पैसनि ते विकाऊ आहे। चई भला संदसि माउ जो क़त्ल कंदो, चई न 50 लखनि ते कोन कबो। पोइ ब पैसनि में विकाम ते कहिड़ो बुरो कमु करे थो उहो त ज़ाहिर कर न। पैसनि ते विकाम ते हर कमु करे सघे थो। अब हर कमु करे थो, माण्हुनि जो क़त्ल कंदो, चई क़त्ल कंदो। अॼु चई मुनाफ़िक़ माण्हू आहे, बची मुनाफ़िक़ आहे, पर मुनाफ़िक़ हूंदे चई एतिरो मुनाफ़िक़ आहे जो हुनखे ख़बर पवे त को माण्हू तुंहिंजे पुट खे क़त्ल करणु चाहे थो, उते न ॿुधाए। चई न मूंसां साड़ आहे, पर एतिरो कोन्हे। जे ख़बर पएसि त मुंहिंजो पुटु क़त्ल थो कजे त पोइ मुंहिंजो सौटाणे सौट आहे, उहो मूंखे ॿुधाईंदो अची। बाक़ी कारोबार में ॿियनि में थोरो साड़ कंदो आहे, उन में मुनाफ़िक़त करे थो, उन में खुंडो बाहे मूंखे धके वेंदो हलियो, पर मुंहिंजे पुट जो क़त्ल न कराईंदो। ठपो हणंदासीं, ठपो कहिड़ो हणंदासीं, हीउ त सभु करे सघे थो। त करे इन ठपे जी ऐनक कढी छॾणी आहे, सिम कढी छॾणी आहे। ॿियो अच्छई को इतफ़ाक़ी हादसो, भला मूंसां ई छो थियो, फलाणो पथर किरियो, असीं हेॾा सारा मीटिंग में पिया आहियूं, त ॿार पथर उछलियो, रुॻो मूंखे जी लॻो। जा भाई त ॿिए खे ॿियनि खे कोन लॻाइनि। इलाही का भेरा रस्ते वेंदे असां कोन ॿुधोसीं त असीं उते लंघी वियासीं हलिया, हींअर रुॻो 2 मिंट लंघी विया आहियूं, पोयां बम फाटी पियो। ईअं न थियो त पथर ईअं उथियो, उहो पथर असांखे कोन लॻो, उहो ॿिए खे वञी लॻो। हज़ारे लखे करोड़ी हादसा ॿियनि सां कोन वेठा थियनि, असीं उते बची कोन था वञूं। असां रस्ते वेंदे कोन ॾिठोसीं ओचितो में थूनूं आयो हई ॿिए खे, असीं बची वियासीं, असांखे कोन हई। हज़ारे भेरा, कई भेरा मोटरसाइकिल ते किरियासीं, मोटरसाइकिल ते किरण खां पोइ असीं बची वियासीं, अहिड़ी जॻह ते बचियासीं जिते बची सघे ई कोन थी, असीं बची वियासीं हलिया। हज़ारे वाक़िया, पर हूअ जे सोच हूंदी न, हू ॻोल्हींदी कहिड़ी, हू ॿिज ई अहिड़ो निभागो पियल आहे, उहा सिम ई अहिड़ी आहे जो सिग्नल ई उहे ॻोल्हींदी कहिड़ी। को इतफ़ाक़ी हादसो थियो, भला मूंसां छो थियो? जवाब ज़िंदगी में इतफ़ाक़ी हादसा त मोकिया आहिनि, उहे त हज़ारे ॿिया बि थियनि था। इतफ़ाक़ी हादसनि में ईअं कोन थींदो आहे त असीं कंहिं जॻह ते पहुतासीं, पहुचण खां पोइ थियो, अब छा थियो, चई त हिते हीअ सीट ख़ाली आहे, सुठो थियो तूं पहुची वञे, तव्हां उते चढ़िया, उन जॻह ते पहुता, तव्हां इम्तिहान में वञी पहुता, टाइम सां न पहुचो आहे त कमु लही वञे हा। टाइम सां तव्हां पहुता, पास थिया, तव्हां कमीशन ऑफिसर थी हलिया, उन ॾींहुं उते तव्हां न पहुचो हा, तव्हांजी उहा रिटन टेस्ट न थी आहे, तव्हां त कमु लही वञे हा। इतफ़ाक़ी हादसा त असांखे ज़मीन त आसमान ते खणी वेंदा आहिनि। इतफ़ाक़ी हादसनि में ईअं थींदो आहे त धरती तंग थी, असांजे अंदरि सलाहियतूं हुयूं, असां ॻोठ छॾे आयासीं, उते असां ते इल्ज़ाम लॻा, अची रहियासीं कराची में, पंहिंजो गुज़र सफ़र कयोसीं, हिते असां पंहिंजो बंगलो ठाहे वियासीं, असीं माड़ी ठाहे वियासीं हलिया। उहो इतफ़ाक़ी हादसो जेको बिज़ाहिर उन टाइम ते असां लाइ अज़ाब थी आयो। अॼु असां पंहिंजे सॼे ॻोठ खां तवंगर लॻा पिया आहियूं। तंहिं करे जे नज़र हूंदी ॿई पासा ॾिसण जी, त पोइ असां ईअं सोचींदासीं, न त सोचींदासीं रुॻो मूंसां छो, त पोइ रुॻो मनफ़ी ख़्यालु।
7 नंबर ते ढूंढ जी मखवारी ऐनक, समाज साॻियो सॼी पिपरी ढूंढ जी मख वेहंदी, ढूंढ ते सुठे ते वेहंदी, उनखे ख़राबु कंदी, जेको उनखे खाईंदो नतीजो छा थींदो? ढूंढ जी मख ॾींदी छा असांखे? टाइफाइड मुद्दे जो बुखार ॾींदी, डायरिया ॾींदी, असांखे डायरिया थी पवंदी, पेचिस थी पवंदा, कई बीमारियूं असांखे लॻंदियूं उन मां। इहा ढूंढ जी मख आहे। ऐं वरी रड़ कहिड़ी कंदी? गुलाम अला अहिड़ो आहे, नज़ीर अहिड़ो आहे, हे अज़हर अहिड़ो आहे, इक़बाल अहिड़ो आहे, फलाणो अहिड़ो आहे, भूं 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 मख जी तव्हां भूं भूं ॿुधंदा ॼण त ही वॾी इंसाफ़ वारी आहे। ऐं ही तामीरी तनक़ीद वेठी करे ही माण्हुनि खे बदिलाए पई, वीचारी रड़ियूं करे असांखे ॿुधाए पई, ही बेड़ो अथई, ही बेड़ो अथई, ही बेड़ो अथई, ही बेड़ो अथई। तीअं ढूंढ जी मख वारी ज़हनियत वारा माण्हू थी वेंदा, हर पासे गिला कंदा। आख़िर में छा कंदा? जेके पंहिंजा वेठा हूंदा आहिनि उन्हनि सां कंदा। अम्मा नंढी हूंदे मूंखे भाईंदी कान हुई, बाबा मूंखे ॿ बि कोन ना, फलाणे खे भाई मूंखे रुपए बि कोन ॾई, अदा वारा मूंसां कोन हलिया सही, रुगो गिला, हर कंहिंजी गिला। ऐं आख़िर में कहिड़ी गिला? आख़िर में इहे गिला, ए मुंहिंजा मौला हुनखे ॾिनई, मूंखे इहो बि कोन ॾिनई, ख़ुदा सां बि गिला, हर कंहिंसां गिला, आख़िर में उन तां बि कोन मुड़बो, सभिनी जी गिला कबी। उहो ढूंढ ॾोह न आहे, ढूंढ जी मख आहे न। हाणे उहा सिग्नल कहिड़ा ॻोल्हे? उनखे चए त अलाह साईं जी तूं भला नेकी कर, ये हम त बंद पढ़, मजाल आहे जो हम त पढ़जनि, असां कीअं पढ़बा? असीं त पढ़ी सघी नथा, सिग्नल लॻा पिया आहिनि त उते खां बि गिला कढबी न। त करे उहा ऐनक लाहिणी आहे, उन जॻह ते ऐनक असांखे कहिड़ी पाइणी आहे? माखी जी मख जी ऐनक, साॻी ढूंढ वारो माहौल आहे, हिन खां ख़राबु करे ॾियोसि न। रुगो ॾिस खणी त हिते किरती रुगो गूं पियो हुजे, उन सॼे इलाइक़े में माखी मख छॾे अचो, तमीज़ कान्हे, सॼी ख़बर आहे त किनूं पाणी आहे, मज़ा लाइ हुनजे वेझो वञे, मज़ा लाइ किचिरे जे वेझो वञे, वेंदी सुठनि गुलनि ते वञी वेहंदी, उते खां रस चूसींदी, बाग़नि मां रस चूसींदी, हिकिड़े गुल तां ॿिए गुल ते वेंदी, उन्हनि जे विच में लॻ कराईंदी, नतीजे में गुल बि उते सुठा थींदा, मेवा बि सुठा थींदा। खजीअ ते वेहंदी, खजीअ जे गुल तां वञी पेर हणंदी, रस चूसींदी, वरी ॿिए खजीअ जे गुल ते वञी वेहंदी, उन्हनि जो लॻ कराईंदी, खजीअ जे अंदरि नर माद थींदो आहे, तंहिंजो लॻ कराईंदी, खणी बि ईंदी, घणो कुझु ॾेई ईंदी, वरी माखीअ जी ठाहींदी, माखी ठाहे माखी तयारु कंदी, माखी तयारु कंदी, पोइ पंहिंजो तहफ़ुज़ करणु नथो अचेसि, माखीअ जो ख़तरनाक तहफ़ुज़ करणु थो अचेसि, मज़ा लाइ जो असां जहिड़ो कुझु चरियो जेके लाइण थी अचे सो वेझो वञेसि, हणंदी जो डंग त 5-7 ॾींहं त असां मुंहुं लिकाए वेठा माण्हुनि खां हलंदासीं, माना दुश्मन ते हमिलो करणु बि अचेसि, पंहिंजी माखी बचाइण बि अचेसि, पर ॾे थी अमृत धारा जहिड़ी माखी। शाल थी चयो आहे त कातिल कमाई करे वेह माखी जे कनि वठां वेही 3 पीउ खे पियाले। त करे उहे माण्हू जेके ॼण कत्ल जहिड़ो पोरियो था कनि, पंहिंजे पाण खे कत्ल करे छॾनि, अहिड़ो पोरियो जंहिंमें ज़िंदगी वञे हली, कातिल कमाई करे वेह माखी जे कनि। वेह आहे, टूह आहे, टूह खे चुन में पुसाइबो आहे 4-5 ॾींहं, पोइ टूह फिको थी वेंदो आहे, पोइ टूह जो मुरबो ठहंदो आहे, असांजो नानो ठाहींदो उहो टूह जो मुरबो खाइबो आहे। पर टूह जो मुरबो कीअं थींदो आहे? टूह जो मुरबो टूह मिठो थी वञे हलियो, त करे कातिल कमाई जे करे कजे त टूह खे मिठो करे सघिजे थो। माखी जी मख ऐं ॾे छा थी? उहा बीमारियूं ॾे थी। माखी जी मख छा थी ॾे? माखी जी मख माखी थी ॾे जंहिंमें शफ़ा आहे, ऐं उन मां असीं फैज़याब थियूं था, असांखे फ़ाइदो थिए थो, उनखे अमृत धारा चवंदा आहिनि, 25 मर्ज़नि ते पवे थी। ऐं उन में क़ुर शरीफ़ में बि उनजो ज़िक्र आहे, सूरत क़ुर शरीफ़ नंबर 16 अन-नहल, उनजी 68 ऐं 69 जेका आयत आहे, तंहिंमें आहे त ऐं ए पैगंबर तुंहिंजे पालणहार माखी जी मखना इल्हाम कयो त किन जबलनि में ऐं वणनि में ऐं जिन शयुनि मां माण्हू घरनि जूं छितियूं जोड़ीनि था, तिन में घर बणाए, पोइ हर कंहिं जिन्स जे मेवनि मां खाओ। घर बनाए मेवो हर कंहिं जिन्स जो तंहिंमां खाओ, ऐं पालणहार जी वाटुनि ते हाणे माखी जी मख ॾे पई, माखी हिन समाज खे घणो कुझु ॾे पई, उहा निभागी कुझु नथी ॾे, तब रड़ तनक़ीद पई करियां, ही हेड़ो, माखी वरी लहे करे कंद हीअं करे हीअं वेठी हले, त मूं हेतिरो ॾिनो न। ऐं पोइ पालणहार जी वाटुनि ते आजिज़ीअ सां हल। ख़ुदा तरफ़ां माखीअ खे हुकुम कहिड़ो थियल आहे, इल्हाम कहिड़ो थियल आहे, ठाहे बि माखी, हल आजिज़ीअ सां, पटनि में वेह, ग़रीबनि सां वेह, मिसकीननि सां वेह, लहे न कर, कंद मथे गुरूर फ़ख्र ज़रूर कर, पर लहे न कर। उन जे पेटनि मां रंगारंग पीअण जी शइ निकिरे थी, मंजस माण्हुनि लाइ शफ़ा आहे, बेशक इन में सोच कंदड़ क़ौम लाइ इबरत आहे। क़बर आजी करण जी ॻाल्हि कान्हे त तूं हीउ कमु कंदे पोइ क़यामत जे ॾींहुं तुंहिंजो हिसाब किताब थींदो, पोइ तूं बिश्त में वेंदे। क़ौम बिश्त में न वेंदी आहे, बिरादर बिश्त में न वेंदी आहे, बिरादर मां 5 वेंदा, 5 कोन वेंदा।
फर्द बिश्त में वेंदा, फर्द सॼे जा सॼा या बिश्त में वेंदा, अध अध थी कोन वेंदा, या फर्द दोज़ख में वेंदो। क़ौमूं सॼे जूं सॼियूं बिश्त में कोन वेंदियूं, न को सॼो सॼो दोज़ख में वेंदो। हिते क़ुर शरीफ़ में क़ौम जो ज़िक्र आहे त क़ौम लाइ हिन में इबरत आहे। माना हिन धरतीअ ते क़ौम छा करे जो क़ौम अॻियां वधे, क़ौम ज़िलत जी ज़िंदगियुनि मां निकिरी सघे, त पोइ क़ौम माखीअ जी मख वारी ज़हनियत धारे। ऐं आज़ीअ जे बारे में शा लतीफ़ छा चयो आहे, चयोसि वेही मंझे वॻ पर खथूरीअ ॾार चरे। चयोसि त जेको मुंहिंजो उठ आहे उहो ॿिए आम उठनि सां गॾु थो थिए, पट ते वेठो आहे, उन्हनि जहिड़ो थियो वेठो आहे, पर खथूरीअ ॾार चरे। ॾार वरी चरे थो खथूरीअ जा। उनजो जेको चारो ज़हन जो आहे, दिलि जो आहे, फ़िक्र जो आहे, उहो आम खबड़ कोन्हे, आम ॼार कान्हे, उहो आहे वेह मंझे वॻ पर खतूरीअ ॾार चरे। मां मुंहिंजे करे करो माना उठ, पधर पग में लॻ, पग माना पेर, पधर पग में लॻ। उनजे ज़ाहिरी कदमनि जे निशाननि ते मथां लॻी अथई, ग़रीबनि सां मिसकीननि सां पट में वेठो आहे, त करे ही पट जेतिरो माण्हू आहे नंढड़ो आहे न, वेठो उन्हनि सां गॾु आहे, उन्हनि सां मोहबत आहे, उन्हनि खे ई सुधारण आयो आहे। वेह मंझे वॻ पर खतूरे ॾार चरे, मां मुंहिंजे मर करे पधर पग में लॻ। जग सी जहिड़ो जग पर हीअं सी हुत चरे। पंहिंजी दिलि सां, पंहिंजे ज़हन सां हू हुते हुनजो चारो आहे, बिल्कुलु न वांगुरु त कंवल पाड़ूं पाताल में। कंवल थींदो आहे किने पाणीअ ते, ऐं किने पाणी जे अंदरि बि जेको किन आहे तंहिंजे अंदरि पाताल में हुनजूं पाड़ूं आहिनि, समाज जे अंदरि थो वेहे। कंवल पाड़ूं पाताल में भंवर भिरे आकाश। सोच उनजी छा आहे, उहा ॼण त मथे भंवर आहे जेको आकाश में फिरे पियो। ॿिन्ही संदी ॻाल्हि जीअं असीं सोचूं था त असांजा ख़्याल मथे, फ़िक्र मथे, त पोइ असीं मथे उॾामंदासीं, ग़रीबनि सां गॾु कोन वेहंदासीं। न, ख़ुदा ताला खे कहिड़ो इश्क रास थो अचे। कंवल पाड़ूं पाताल में भंवर भिरे आकाश, ॿिन्ही संदी ॻाल्हिड़ी, हिकिड़े जी न, ॿिन्ही संदी ॻाल्हिड़ी। राज़ कांदी रास तंहिं इश्क खे शाबास जे मोहबती मेड़िया। त करे इहा सोच रखणी आहे माखीअ जी मखवारी, पर हलणूं आजिज़ीअ सां आहे, लय कोन्हे करणी। ॿियो ज़बरदस्तीअ विसारण ते ध्यानु ॾियण वारी आहे। न ज़बरदस्ती शइ पिया विसारियूं। हिते पाण हींअर किताब वेठा पढ़ियूं, पासे में होटल जो आवाज़ आहे, हाणे असीं उनखे विसारियूं पिया। अब उनखे विसारींदासीं त इहो त ध्यानु ॾियणु आहे, विसारण थोरी को आहे। उनखे विसारण जो तरीक़ो इहो आहे त तूं हेॾां ध्यानु वधी करे होॾां ध्यानु ॾे, विसारण ते ध्यानु ॾींदे त पोइ थींदो कोन। उन में मसलन पाण हींअर था करियूं, हिकिड़ो तजुर्बो था करियूं, पाण सभु था कसम खणूं हींअर त धरतीअ जो कसम, माउ जी पीतल, थंज जो कसम, ख़ुदा ताला जो कसम, हर मुक़दस किताब जो कसम, पाण हींअर अंब जो तस्वर कोन कंदासीं। हाणे तव्हां सभिनी खे कसम आहे त तव्हां अंब जो तस्वर हींअर दिमाग़ में न करियो। जावेद छा थियो, अंब त अची वियो। हज़ार कसम ॾियो, पर उहो त ईंदो ईंदो नाले वठण सां। त करे जिन शयुनि खे असीं विसारणु चाहियूं था, तुंहिंजो तरीक़ो इहो आहे त उन्हनि ते न सोच, विसारण जी कोशिश कबी ऐं कोशिश कबी त तव्हांजो ध्यानु ओॾे वेंदो ॼण त तव्हां यादि वेठा करियोसि। हीउ वॾो साइकोलॉजिकल मामिलो आहे। हीउ सम्झजे त असांजा ध्यानु थी वञनि, हीउ सम्झजे त असां सुठे रस्ते ते हली वञूं। हलिया असां रद्द करण में, नतीजे में हीअं था करियूं जो पोइ बाद में ॼण त असां हिकिड़ो फसल पोखियो आहे, सारियालो फसल आहे, हाणे असीं हुनजी गुॾ वेठा कढूं, गुॾ ते एतिरो ध्यानु ॾियूं अथऊं जो सारीअ ते असांजी नज़र न पई पए। नतीजे में सारीअ जो सिलो पटे उछले कढी छॾींदासीं। चांवर साफ़ करण में किचिरे ते एतिरी नज़र आहे जो चांवरनि ॾांहुं ध्यानु ई कोन्हे। हाणे जेॾी महिल असीं किचिरो कढंदासीं, हेठि ॾिसंदासीं त पा ॾेढ सां चांवर बि उछले छॾियासीं। तंहिं करे विसारण ते ध्यानु न, ऐं पोइ माण्हू आदी थो थी वञे, पोइ हीअं थो थिए। जमाली गॾिया चने जाम जा चयूं त 4 ॾींहं निंड कोन कई अथऊं, उनजो महीनो असरु थियो आहे, तबियत ठीकु कान्हे, तंहिं करे तव्हां वटि कोन आयासीं। मुंहिंजो छो निंड कोन कयो, जो मोहतरमा वारो वाक़ियो थियो, मुंहिंजो तव्हांखे ॾुख थियो उनजे करे। चई उन करे न, उहो पंहिंजी जॻह ते ॾुख थियो, पीपल्स पार्टी जा आहियूं, पर असांजा घर तो ॾिठा आहिनि। मूं चयो हा घर ते ॾिठा आहिनि। चई रेल केतिरे पंध ते आहे? मुंहिंजो रेल ते तव्हां कब्ज़ो कयो आहे। तव्हांजा घर जेके आहिनि उहे वधि में वधि को 40 फुट या 50 फुटनि जो पंधु आहे, उन ते तव्हांजी रेल जी पटड़ी थी वञे। चई त रेल जा आवाज़ जा एतिरा आदी थी विया आहियूं जो राति जो जेॾी महिल सुम्हंदा हुआसीं, पहिरीं त 12 वारी निंड जेॾी महिल ईंदी हुई, ओॾी महिल इहा रेल लंघंदी, असांखे गहरी निंड ईंदी हुई उन आवाज़ ते। ॿी वरी वांगुर वारे टाइम ते रेल निकिरंदी हुई त उनजो असांखे 3 कलाक गहरी निंड ईंदी हुई। कसम खणी चयूं त रेलूं कोन लंघियूं, 4 ई रातियूं न सुता आहियूं। ॼाता हुते, वॾा हुते थिया, आदत थी वई न। हाणे उहो जो रुखनो आहे ते ध्यानु ॾियो त उहो रुखनो हीअं थो थिए। अब छा आहे जी, बैराड़ी में वञिबो हो ऐं पुराणा पखा पिया हलंदा, पखनि ते सुम्हबो न, घरड़ घरड़
घर उन पखे में सुम्हो, उनजो आदि माण्हू थी वेंदो आहे। सचपच ईअं आहे ॼण त आराम जी गोरी हुजे, ज़ैनक से 2 गोरियूं खाई छॾियूंसीं, निंड ईंदी, उहो पखो न हले, एसी पे हले, आवाज़ न हूंदो, असांखे निंड ईंदी कान, आदि थी वञूं था। तीअं इन माहौल जो आदि थी सघिजे थो जेकर उन ते घणो ध्यानु ॾिजे, विसारण जी कोशिशि न कजे त। ॿियो 9 जज़्बात जे बुनियाद ते ॿिए जी हर सुठाई खे रद्द करण वारी आहे। न किथे असांजो तेसिप आहे, साड़ आहे, किथे कावड़ आहे, असीं उनजी हर सुठाई रद्द कंदा आहियूं, हर सुठाई, उनजी नेकी, उनजो नेक अमल, उनजो चङो अमल रद्द करे छॾींदासीं। सचपच में असीं पंहिंजे भाइटीअ खे भायूं था, असांजो सौट सां मामिलो आहे, असां वटि फी आहे कोन, असांजो भाइटियो होशियारु आहे, असां सां ॾाढो प्यारु करे थो, असीं हुन सां प्यारु करियूं था, असांजे सौट हुनजी हींअर फी भरी आहे, असांखे ख़बर पवंदी, असीं चवंदासीं हीअ फी इन लाइ भरी त मूंखे हेठि थो करणु चाहे, इहो कोन सोचींदासीं त हुन फी भरी आहे, कंहिंखे ॿुधाई बि कोन, रुॻो भाइटीअ खे ख़बर आहे, ॿी उनखे बि चई ॿिए कंहिंखे ॿुधाइणो बि कोन्हे, हुन वीचारे लिक लिक में फी ॾेई छॾी, असांजे कननि ॿुधो त हुन कंहिंखे बि कोन ॿुधायो आहे, त बि साड़ आहे, हुनजी चङाई असीं खाई वेंदासीं तहसब जे बुनियाद ते, साड़ जे बुनियाद ते, ऐं हुन में वॾे में वॾो कमु केरु था कनि, जो असीं सॼी क़ौम जूं शयूं खाई वेंदा आहियूं, के क़ौम जूं चङायूं खाई वेंदा आहियूं, रुॻो हुनजे बारे में बुरो सोचींदा आहियूं, तबिकनि जे बारे में, सॼियुनि क़ौमनि जे बारे में, उहे असांखे फटनि वारियूं ऐनकूं जेके आहिनि ऐं सूंहं असांखे मुला चढ़ाईंदा आहिनि, जेको इंतिहा पसंदि मुल्हु हूंदो आहे, उहो इंतिहा पसंदि मुल्हु छा आहे, ॿिए फ़िरके जे ख़िलाफ़ एतिरो त गंद कंदो आहे ॼण त हुनजे अंदरि का चङाई आहे कोन, ॿिए मज़हब जे बारे में एतिरो गंद कंदो आहे ॼण हुनजे अंदरि का चङाई आहे कोन। बाबा माण्हू आहे मज़हबी, रुॻो मज़हबी कम त कोन आहिनि, उहो त सूफ़ बि विकिणंदो हूंदो, उहो त धंधो बि कंदो हूंदो, उहो त कारोबार बि कंदो हूंदो, सभु शयूं उन्हनि जूं इस्तेमालु करियूं, उन्हनि खे रद्द करे छॾियूं, ईसाइत रद्द, यहूदियत रद्द। जवाबु आहे त टीबीअ जे बारे में इलाजु कंहिं ठाहियो, माता जी वैक्सीन कहिड़ी क़ौम ठाही आहे, हींअर हेपेटाइटिस सी जो जेको इलाजु वेठो हले, इहा वैक्सीन ठही कैंसर लाइ हुई, बाद में इस्तेमालु हेॾा थी कंहिं कई, पोलियो जा फुड़ा कंहिं ठाहिया आहिनि, हीउ जेको पाण वटि टेलीफोन थो इस्तेमालु थिए, इहो साइंसदान केरु हो जंहिं टेलीफोन ठाहियो हो? तव्हां वञी साइंसदाननि जूं पढ़ंदा त जिन हिन इंसान ज़ात खे सुकून ॾेई छॾिया आहिनि, असांजा बच्चा अॼु ख़ुशि ज़िंदगी वेठा गुज़ारियूं, ख़बर पवंदी त उहे ईसाई बि न आहिनि, उहे सभु साइंसदान केरु आहिनि, उन्हनि जी वॾी अक्सरियत केरु आहे, यहूदी आहिनि। तंहिं करे यहूदियुनि जे इन अमल ते त हुननि पंहिंजी पैसनि दौलत लालच में अची पंहिंजी धरती छॾे ॾिनऊं, ऐं जिन हुननि खे रायो अची उर्दू ॻाल्हाईंदड़ वांगुरु तिन लाइ अज़ाब थिया, त हिते 1000 लाइ न तूं बुरे अमल ते विझो, पर हुननि बतौर इंसान जेके चङा कम कया आहिनि, उन्हनि जो ॿियो नस्ल जेको अमेरिका जे अंदरि वेठो आहे, तिन जूं चङायूं त ॻणियो। ही नंढड़ो ॿारु मुस्लमान त कोन हो, नंढड़ो ॿारु हो, पर्ची खीसे में घर मोटी आयो, माण्हू पर्ची कढी उनमें लिखियो पियो त तुंहिंजो जेको ॿारु आहे उहो कुंद ज़हन आहे, त करे हिनखे पढ़ाए नथो सघिजे, हीउ स्कूल जो माहौल थो ख़राबु थिए, असां हिनखे मोटायूं पिया। 4 महीना माउ जो पर्ची पढ़ी अखियुनि में लुड़क तरी आयसि त मुंहिंजो पुटु ऐं अहिड़ी पर्ची आई आहे, ॿोड़ो बि हो, हल्को ॿोड़ो बि हो, चई एतिरो बि त मुंहिंजो ॿारु कुंद कोन्हे जो पढ़ी न सघे, आउं पढ़ाईंदीसांसि। तव्हां ॾिठो त जेकर मोहबत सां जे इश्क सां माण्हू चवे ऐं ठपो न हणे, होॾा दुनिया ठपो हुयो हिन जे ॿार खे, ऐं हिन ठपो न हुयो, प्यारु हो न, मोहबत हुई न, पोइ हुनखे पढ़ाई, ऐं उहा मां खां वॾी आलम हुई, का दाना हुई न, सची मोहबत हुई बसि, पोइ पढ़ाई, ट्यूशन पढ़ाई, ॿियनि खां सिखी पढ़ाई, उहो माण्हू पढ़ियो, 4 महीना पढ़ियलो, कुझु न हो बि ॿोड़ो, स्कूल मां निकितल कुंद ज़हन, अॼु दुनिया हुन सॼी खे ॻाए थी। थॉमस एडिसन जंहिं बिल्ब ठाहियो, अॼु उन बिल्ब जूं रोशनियूं पाण वठूं था, उनखे दुनिया त ओॾीमहिल रद्द करे छॾियो, उन त उनखे कुंद ज़हन करे छॾियो। हाणे असीं ओॾीमहिल चऊं ईसाइत जो नालो अचे, अबा केरु ईसाई मज़हब वारा, इन्हनि ते त रुॻो लानत विझूं, उनजी हर चङाई बि न ॻायूं, अबा चङाई न ॻायूं त उन्हनि जूं जेके शयूं इस्तेमालु था करियूं उहे कढो, त हींअर असीं झंग जा मिरू थिया वेठा आहियूं। असां त पंहिंजे मुस्लमान जेके साइंसदान हुआ तिन सां बि हशर कयासीं, हिकिड़े खे त मथे में असां किताब हणी उनखे ख़राबु कयोसीं, ऐं ॿियो जेको हो तंहिंखे मस्जिद जे अॻियां असां बीहारे चयोसीं त हिनखे थुकूं हणोसि, जिन ते अॼु असीं नाज़ करियूं था, असांजा अॻियां जेके इंतिहा पसंदि मुला हुआ उन्हनि हुन सां कहिड़ी हालत कई, उनखे थुकूं, माना इंतिहा थी वई, जुमे निमाज़ ते हीअं पासे ते बीहारे उनखे थुकूं हयूं, उनखे नमूनिया थी वई हली, हू नमूनिया में मरी वियो हलियो। असां त पंहिंजे मुस्लमान साइंसदाननि जो एतिरो क़दुरु कयोसीं, उन करे जो असीं इंतिहा पसंदि मुलनि ते हलिया हुआसीं। असांखे इंतिहा पसंदि मुलनि ते न आहे हलणो, असांखे शाह लतीफ़ जहिड़नि माण्हुनि ते हलणो आहे। उन्हनि कहिड़ो सबक़ु ॾिनो आहे मज़हब जे बारे में, जिन त सॼे भाकर में भरे छॾियो आहे सॼी दुनिया खे, त साईं म सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी, जिन इंसानियत जी ॻाल्हि कई आहे, मज़हबी बि आहे, ख़ुदा दोस्त बि आहे, पर
ॻाल्हि हू आहे ऐं फ़िरक़नि जे विचड़ में नथो अचे। पुछऊं तूं सुनी, तूं शियो, तूं फलाणो सभई जेॾीमहिल वराए वियसि हलिया ओॾीमहिल चई हबीबन, चई मूंखे ॿी का ख़बर कान्हे, हबीबन हेकार, चई अकेलो तनाव वेठो शालती चए थो मूंखे ॿी का ख़बर कान्हे। उन टाइम ते जेॾीमहिल तनाव वेठो हुउसि, हबीबन हेकार मंझा महर सॾु कयो, ख़ुदा ताला जो आवाज़ु आयो, ऐं लतीफ़, ऐं उहो एॾो प्यारो ऐं मिठो आवाज़ हो, मूंखे लॻो त ख़ुदा जो आवाज़ु आहे। हबीबन हेकार मंझा महर सॾु कयो, सो मूं सभु ॼमार ओरण इहो ई थियो, मुंहिंजो फ़िरको बि हो, मुंहिंजी ज़िंदगी बि आहे, मुंहिंजी ज़िंदगी बि आहे, मूं सॼी ज़िंदगी उन में गुम करे छॾी जो मूं ख़ुदि पाण केॾीमहिल आवाज़ु ॿुधो मूं सम्झो ख़ुदा जो आवाज़ु आहे। न आउं सुनी आहियां, न शियो आहियां, न ॿियो कुझु आहियां, कुझु बि न आहियां। तंहिं करे हीअ ऐनक लाहिणी आहे, जे मज़हबनि पाराई आहे तब लाहिणी आहे, जे तहसिब पाराई आहे तब लाहिणी आहे, जे अम्मा पाराई आहे त फलाणीअ जो औलाद आहे तंहिं करे तहसिब करिणो आहे तब लाहे छॾणी आहे, फलाणी बिरादरी घटि असांजी मथे तंहिं करे हुनजी हर शइ रद्द करे छॾणी आहे तब लाहे छॾणी आहे। इहा लानती ऐनक लाहे छॾणी आहे। ॿिए जो क़दुरु करिणो आहे, हुनजी सुठाई खे सम्झणो आहे। ॿियो आहे 10 नंबर ते वीकूं ऐं बुरायूं ॻोल्हण वारी ऐनक। उहा असांखे अखियुनि में पियल हूंदी, हर जॻह ते रुॻो बुरायूं ॻोल्हींदासीं, चङायूं न ॻोल्हींदासीं। तंहिं करे उहा ऐनक कढी छॾणी आहे। ऐनक अहिड़ी ॻोल्हणी आहे जेका चङाइनि ते पहिरीं नज़र रखे, बुरायूं बि ॻोल्हे पर चङायूं। ऐं चङायूं कॾहिं त मिटीअ जे अंदरि तहनि में पयूं हूंदियूं आहिनि, ख़बर ई न पवंदियूं आहिनि। जीअं सोन आहे, सोन पेवस्त हिकिड़ो त मिटीअ में मिलियो पियो हूंदो आहे, ॿियो कई हेठि खाणियूं हेठि हूंदियूं आहिनि, खोटाई कबी आहे, करे 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 पोइ वञी कढिबो आहे, पोइ मिलंदो आहे, उहो बि ज़रो ज़रो करे गॾु कबो आहे, गॾु करे हुन जूं सुरूं ठहंदियूं आहिनि, पोइ हुन मां सोना ज़ेवर ठहंदा आहिनि। तंहिं करे माण्हुनि जे अंदरि ईअं सलाहियतूं पयूं हूंदा आहिनि जेके कढी सघूं त इलाही का माण्हू जेके असांखे नथा वणनि तिन जे अंदरि सलाहियतूं मौजूदु आहिनि। ज़रूरी न आहे त जेको असांजो दुश्मन आहे तंहिं दुश्मन जे औलाद जे अंदरि का सलाहियती कान्हे। जीअं असांजे औलाद जे अंदरि सलाहियतूं आहिनि, असांजे दुश्मन जे औलाद जे अंदरि बि सलाहियतूं आहिनि। जंहिं माण्हू सां असीं अॼु नथा ठहूं तंहिंजे औलाद जे अंदरि बि आहिनि। तंहिं करे पहिरीं ॿिए जा गुण ॻोल्हणा आहिनि, पोइ जेके ग़लति ॻाल्हियूं आहिनि तिन ते तनक़ीद बि कबी। तंहिं करे हीअ ऐनक लाहिणी आहे। ॿियो सिर्फ़ु गुण ॻोल्हींदड़ ऐनक, उन में असांखे माखी जी मख थियणो आहे, बुरे ते कॾहिं बि न आहे वञणो। रुॻो चङायूं ॻोल्हियूं, को माण्हू ग़लती वेठो करे, असां वञी हुनजी ग़लतीअ ते नज़र न वञे। अब चङायूं ॻोल्हियूं अची ज़ियाजूं मुंहिंजा चङायूं ॻोल्हियूं, ज़ियाजूं बुरायूं ॻोल्हणियूं कोन्हे, हिटलर जूं चङायूं ॻोल्हियूं, हुनजी बुरायूं ॻोल्हियूं कोन्हे। अब अल्ताफ़ हुसैन जी रुॻो हुनजी चङायूं ॻोल्हणियूं आहे, चङायूं कोन ॻोल्हणियूं आहे न, बुरायूं बि ॻोल्हणियूं आहे न। जे रुॻो चङाइनि वारी हूंदी, हीअं कुतो अचे पियो हुनजे अंदाज़ मां ऐं हलणीअ मां, ऐं ॿियो हुन ते पथर उछलियो त हिते भौंके नथो, माना छितो आहे। हाणे असीं चवंदा न, असीं त रुॻो मुस्बत माण्हू आहियूं, तंहिं करे असीं रुॻो गुण ॻोल्हींदासीं। इन कुते मां बि गुण था ॻोल्हियूं त इनखे पाणी ॾियूंसि था, त पाणी ॾियण खां पोइ मथे ते हथु लाईंदासीं त इहो कुतो वरी सही थी वेंदो हलियो। अब कुतो छितो थी चुकियो आहे, पंहिंजे वस में कोन्हे, हथु लाईंदसि त चकणी खाईंदे, पोइ वरी वञी तूं कोर्स कराए। तंहिं करे उहो जे छितो आहे त धकड़ी मारे बि छॾिणो पवंदो। तंहिं करे रुॻो मुस्बत न, रुॻो गुण न, जेके ग़लतियूं आहिनि, ग़लतियूं न कढंदासीं त पोइ ज़हरीलियूं बीमारियूं लॻंदियूं, पोइ त ख़तमु थी वेंदासीं हलिया। कारोबार में ध्यानु न ॾींदासीं, सभिनी ते हिकु एतिरो एतबार कंदासीं त पोइ कारोबार त हलंदी कोन। तंज़ीम जे अंदरि जेको माण्हू अची वेही रहे, ख़बर न आहे त उहो एजेंट आहे केरु आहे, पोइ त गाॾी कोन हलंदो। फ़ौज जे अंदरि जेकर रुॻो गुणनि ते वेही सोचिजे त पोइ फ़ौज सुभाणे आर्डर बि कोन बणींदी, दुश्मन त असां ते हावी थी वेंदो हलियो। तंहिं करे रुॻो चङायूं बि न, रुॻो बुरायूं बि न, इहे ऐनकूं लाहिणियूं आहिनि, सिमूं तब्दील करणियूं आहिनि, पोइ असां हक़ीक़त शनास थी वेंदासीं। पोइ 6 नंबर ते आहे मुस्बत ख़्याल, पॉज़िटिव थाट। पॉज़िटिव थाट में छा थो अचे त ही त फितरत जे कानूननि सां हथ चुरान न आहे करिणी। फितरत जो कानून कहिड़ो आहे? कानून हीअ आहे त ज़मीन कशिश करे थी, असां हितां भित था बीही वॾा नफ़ल बफ़ल पढ़ी, शार थी विया, शेर पढ़ी, असीं चवंदासीं टिप ॾींदासीं त पोइ टिप ॾियण खां पोइ असांजी टंगूं कोन भॼंदियूं ऐं असांखे ज़मीन पाण ॾांहुं कोन छिकींदी। जवाब ज़मीन छिकींदी। को पोतल बुज़ुर्ग हुजे, हुन पोतल बुज़ुर्ग खे खणी पाण फ़क़ीर खे हिते अची बीहारियूंसि, चयो त भाउ हे फ़क़ीर खे मथां खां धिको था ॾियूंसि, पोतलाए त करे हिनखे पट ते धकु कोन ईंदो। जवाब त ईंदो। हींअर तव्हां का बि शइ खणी, हीअ मोबाइल आहे, हींअर खणी पाण छॾींदासीं त हेठि किरंदो, वरी खणी हलूं शाह थी वे दरगाह ते, उते छॾींदा हेठि किरंदो। वरी जीअं मुमकिन थी सघे शाह साईं पाण सां गॾु अची वेहे, हुनखे हथ में ॾियूंसि त मोबाइल खे तूं छॾ त पट ते किरी पवंदो। वरी पाण हलूं होॾां कैप्तुला में, जेको उते ॿी मंबर ते तक़रीर थो करे, तंहिंजे हथ में मोबाइल ॾियूंसि त तूं हेठि छॾ, जवाब त किरी पवंदो। जेको गिलाफ चाढ़ीनि था, उते कपिड़ो चाढ़ीनि था कैप्तुला ते, हुनखे चइजे त इहो कपिड़ो जेको आहे इहो 10 फुट मथे करे तूं उते ध्यार त बीह सघे थो, जवाब त कोन बीहंदो, जेकर चाढ़बो न त कपिड़ो किरी पवंदो। तंहिं करे काइनात जी कहिड़ी बि शइ, कुदरत जा कानून सभिनी ते हिकु जहिड़ा लागू थियनि था। उन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कबी त पोइ कोन हलबो। चइबो मुस्बत या करे सघां थो, चई छा थो करे सघीं? चई थो क़बर जे अंदरि जो माण्हू मोह पियो आहे न 10 साल अॻे, तंहिंखे आउं वापसि पैदा करे सघां थो। जवाब आहे त मुमकिन ई कोन्हे, मरी वियो तंहिंखे तूं पैदा कीअं कंदे? हींअर जा काठी हिते पई आहे, सुकी पई आहे, अब घणो वक़्तु हिन काठीअ थियो आहे। चई मिड़ी 40 साल पुराणो काठीअ जो टुकुर आहे। चई आउं हींअर हिनखे पोखे ऐं पाणी ॾियुसि त फुटिजी वेंदी हली, जवाब त फुटंदी कान, फितरत जे ख़िलाफ़ आहे। तंहिं करे फितरत जे ख़िलाफ़ न, बाक़ी समाज तरफ़ां हर नामुमकिन बनायल कमु,
दुनिया चए तूं करे ई नथो सघीं, तूं बुखिया तो वटि आहे छा, तूं नथो करे सघीं। फितरत कोन थी चवे, दुनिया थी चवे। दुनिया चवे थी तूं PhD कंदे, तूं कमीशन जो इम्तिहान ॾींदे, तो वटि आहे छा। इलेक्शन में बीठा, हे मास्तर जो पुटु, हे वरी काउंसलर ते अची बीठो आहे, हाणे हे पटका ॿुधाईंदो, हे इलेक्शन खटींदो, तूं खटे ई नथो सघीं। दुनिया तरफ़ां रद्द कयल आहे। दुनिया तरफ़ां नामुमकिन बनायल हर कम जे तव्हां चओ त असीं करे सघूं था, तव्हां करे सघो था। उन करे जो तव्हांजे अंदरि जेके सलाहियतूं आहिनि, तंहिंजो दरवाज़ो सिर्फ़ु हिकिड़े जुमिले सां खुले थो। अंग्रेज़ी में चइबो आहे आई कैन डू इट, सिंधीअ में चइबो आहे करे सघां थो। उहो रुॻो वात सां नाहे चवणो, रूह जी गहराइनि सां चवणो आहे। उहो जेकर रूह जी गहराइनि सां चओ त तव्हांजे अंदर में जेके ॿिज पिया आहिनि ॼण त तव्हां उनखे ज़मीन बि ॾेई छॾी, ज़रखेज़ ऐं पाणी बि ॾेई छॾियो, ईअं फुटी पवंदा। पर जेकॾहिं तव्हां चओ त आउं नथो करे सघां, ॼण त तव्हां उनखे 200 डिग्री सेंटीग्रेड ॾेई छॾियो, ॿिज सभु सड़ी वेंदा। त करे इहो ख़्यालु रखिणो आहे, मुस्बत ख़्यालु, आउं करे सघां थो। ॿियो मौजूदा सूरत हाल खां 7 नंबर ते आहे मथे खणी वेंदड़ ख़्यालु, उनखे एलिवेटेड थॉट चइबो आहे। उहे कमु जेको बाज़मीर हुजे, अॻुवाणी ज़मीर करे असांजो, उहे 3 क़िस्मनि जा ख़्याल थियनि था। मेन उहे आहिनि, जॾहिं मुस्बत वारो ॾाको असां सर कंदासीं, पोइ असीं एलिवेटेड थॉट उन जा ॿिज हणी सघूं था। हीअ दुनिया जा जेके बि अज़ीम तरीन माण्हू आहिनि, जिन बि नायाब कम कया आहिनि, जेके तारीख़ुनि ते छायल आहिनि इंसानियत जे हवाले सां, उन्हनि जे अंदरि ही एलिवेटेड थॉट जा ॿिज हुआ, उहे उन्हनि पोखिया हुआ। उहो कहिड़ो आहे त ज़मीर। ज़मीर मूजिबि ज़ाती एलिवेटेड थॉट छा आहे। को माण्हू चवे थो ज़ाती तरह आउं मेरिट ते इम्तिहान ॾींदुसि ऐं कमीशन जो इम्तिहान पास कंदुसि। पोइ तव्हां ॿुधो आहे माण्हू चवंदा अबा फलाणो चई वाढे जो पुटु अची पढ़ियो, चिमननि ते पढ़ंदो हो, अखियुनि खे तेल हणी पढ़ियो, वञी कंहिं मंज़िल ते पहुतो, उहो अलामा दाऊद पुटु थियो, शमसुल उलमा अलामा दाऊद पुटु थियो। ओलंपिया गेमनि में माण्हू ख़ुदगर्ज़ हुजे, पर चए त मुक़ाबिलो सही कंदुसि। 10 साल माण्हू वेही महिनत करे बाज़मीर नमूने में, कंहिं सां ठगी कान्हे, ओलंपिया गेमनि में मुक़ाबिलो खटे अचे, पोइ तव्हां सम्झो था आहे बि ख़ुदगर्ज़। माउ पीउ हुन ते फ़ख़्रु कोन कंदा, पाड़ो कोन कंदो, इलाइक़ो कोन कंदो, बिरादर सॼी कोन कंदी, सिंध क़ौम कोन कंदी, जे सिंध मां हूंदो त असीं फ़ख़्रु कंदासीं। छा दुश्मन मुल्क जे करे हुजे, उनजे अंदरि उनजा फैन पैदा न थींदा, चवंदा ॾिस हिन रांदि कीअं कई, वाह वाह, कीअं मुक़ाबिलो खटी, वाह वाह, उनजे बारे में साराह थींदी, न उत्साह पैदा थींदो। चारई पासा माण्हू ख़ुदगर्ज़ आहे, पर बाज़मीर नमूने में एक्सरसाइज़ ऐं वर्ज़िश वेठो करे, उन पंहिंजी जान ठाही आहे, उहो पिंजरियो वेठो खणे। तव्हां ॿुधायो आहे बि ख़ुदगर्ज़, पर पाड़े जा जेके ॿिया ॿार ॾिसंदा, उन्हनि जे अंदरि उत्साह पैदा न थींदो त असीं बि नशो न करियूं, असीं बि हिन वांगुरु वर्ज़िश करियूं, असीं बि जान ठाहियूं, असीं बि हेॾी पिंजरी खणूं, असांजे लाइ बि ताड़ियूं वॼनि, असांजी बि साराह थिए। एलिवेटेड थॉट आहे, तरक़ी पसंदि ख़्यालु आहे, ज़मीन खां आसमान ते मथे खणी वेंदड़ आहे। 2 नंबर ते ख़्यालु कहिड़ो थो अचे इन एलिवेटेड में, पंहिंजो पाड़ो, पंहिंजो इलाइक़ो, पंहिंजी क़ौम, पंहिंजी बिरादरीअ जे लाइ बाज़मीर चङो कमु कनि। माण्हू चवंदा असांजी बिरादरी मथे, जवाब त बिरादरी जे अंदरि स्कूल कोन्हनि, तव्हां स्कूल खोलियो। नियाणियुनि जी तइलीम कोन्हे, अब केरु चई असां मक़सद जी तइलीम खोली आहे ऐं असीं मक़सद जी तरफ़ां डंडो खणी माण्हुनि सां विढ़ंदासीं कोन, जहिड़ा हूंदा त टारींदासीं, किथे इहो कोन थींदासीं, असीं मुतकबर, फलाणा ख़ासि केली ग़रीब, फलाणा ग़रीब, इहा असां ॻाल्हि कोन कंदासीं। असीं एतिरो ज़रूरु करियूं था त असांजा माण्हू नियाणियुनि खे तइलीम ॾियण लाइ तयारु न आहिनि, असां फंड बि करियूं था, माण्हुनि खे सम्झायूं था, लेक्चर बि ॾियूं था, तकरीर बि करियूं था। अॼु उनजे नतीजे में असां नयूं 250 छोकिरियूं पंहिंजी बिरादर जूं असां शामिल करायूं आहिनि स्कूलनि जे अंदरि। तव्हां ॿुधायो त ज़ात परस्ती केॾी सुठी आहे जेकर ज़मीर तहत आहे त। ज़मीर तहत ज़ात परस्ती ज़बरदस्त आहे, बेज़मीर क़ौम परस्ती ते लानत आहे। उहा त हिटलर वारी क़ौम परस्ती आहे त क़ौम परस्ती। हे उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि, अल्ताफ़ चए थो आऊं पंहिंजी उर्दू ॻाल्हाईंदड़ परस्त आहियां, पर उहा सिंधी क़ौम जी दुश्मन आहे, कातिल आहे। संदसि क़ौम खे कहिड़े रस्ते ते वठी वई आहे। पंजाब जो हुक्मरान टोलो चए असीं क़ौम परस्त आहियूं, हीअ कहिड़े क़ौम परस्ती आहे जो तव्हां ज़मीर क़ौम जो विकिणी, तव्हां सिंधियुनि जा हक़ गज़ब करे, बलोचनि खे माराए, उन्हनि खे तबाह करे, सरहद खे हिन सूरत हाल ते बणाए, उते इंतिहा पसंद मुला पैदा करे तव्हां बबता भरियो। हीअ क़ौम दोस्ती न आहे, अहिड़ी क़ौम परस्ती जेका बेज़मीर हुजे उन्हनि ते लानत आहे। त करे यादि रखो त ज़मीर मेन ॻाल्हि आहे, क़ौम परस्ती न। इंसान दोस्तीअ जे मामले में बि जेकर असीं चऊं त असांखे मज़हब असांजो इजाज़त ॿियूं शयूं इजाज़त ॾियनि, को पशु पखी ते असांजो रहम नथो अचे, चऊं था शिकार करे सघूं था, एतिरो तितर तंहिंखे असां पंहिंजी उन बुख जे लाइ वेठा मारियूं। ॾिसूं पिया हीअ तितरी शक थी सघे थो त हीअ जेका तितर आहे मथां ॿचनि ते हुजे, मथां बेदनि ते हुजे, क्यास न आहे, वैशी बनजी मारियूं पिया। मज़हब में त असांखां पुछाणो कोन थींदो, जाइज़ आहे, करे सघूं था, पर बाज़मीर आहियूं, असांजे अंदरि क्यास आहे।
त पोइ असीं चवंदासीं असीं कीअं करियूं? जीअं शाल थी विझी दिलि आहे, जेॾी महिल कूंज किरी थी पवे ओॾी महिल शाल थी उन कूंज जी दिलि में घिड़ियो थो वञे, चए थो कूंज खे इन जो अहसासु न आहे त मरी वेंदुसि हलिया। कूंज सोचे पई त मुंहिंजा ॿचा रड़ियूं कंदा हूंदा, इंतज़ार में हूंदा, जेसीं वञी मरनि तेसि ताईं इंतज़ार में हूंदा त अम्मा ईंदी, अम्मा असांखे दाणो अची ईंदी, लथी हुनजे अंदरि में घिरी थो वञे, न त कूंज जो शिकार त जाइज़ आहे। तंहिं करे बाज़मीर बरादरी जो कमु, क़ौम जो कमु ऐं इंसानियत जो बाज़मीर कमु कहिड़ो आहे? माण्हू अकेले कनि था। थॉमस एडिसन 10,000 तजुर्बा कया, आण कोन मञी 50,000 करणा हुजनि, हा हिन रस्ते ते मरी वञे, हा कॾहिं बि रस्ते तां न हटिया, पाण खे ॾेई त बिल बि वियो। हिकिड़ो साइंसदानो तंहिं वेठे इलेक्ट्रॉन उन्हनि जा वहकरा वेठे ॾिठई त केतिरा आहिनि, बैटरी ते ईजाद कई। ॿियनि अची चयोसि त हे तूं बीहे थो संदल ते काठ ते बि पोइ चेक करण जे लाइ तूं भित खे हथ थो हणी, हिन बैटरीअ मां लॻी पई आहे, हीअ तो ख़बर न आहे त तुंहिंजे दिमाग़ खे विञाए ॾींदी। जी वॾो साइंसदान आहे, मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी दिलि दिमाग़ ते अलाए केतिरो असरु विझी वेठी आहे, पर मुंहिंजी हिकिड़ी ज़िंदगी आहे, ॿियो केरु आहे जंहिं वटि एतिरो इल्मु आहे जो करे सघे? मूंखे ख़ुदा ताला इल्मु ॾिनो आहे, मूंखे करिणो आहे। तंहिं करे आउं मरी वेंदुसि हलियो, 10 साल अॻे मरी वेंदुसि, या खणी मूंखे फालज थी वेंदी, ऐं हिन धरतीअ खे कुझु ॾेई वेंदुसि हलियो। उन्हनि इंसानियत जा ज़ात लाइ ॾिनो। अॼु भला किथे आहे असांखे वज़ीर आज़म जा सदरनि जा नाला यादि अचनि था, पर असां जूं जिन वैक्सीनूं ठाहियूं उन्हनि वीचारनि जा नाला को पढ़ूं था खणी यादि अचनि था, न त किथे था अचनि? नाला त तारीख़ में हिटलर जहिड़े ज़ालम जा माण्हुनि खे यादि आहिनि, इहे नाला किथे था अचनि? पर हू गुमनामीअ में माठ मिठी में वैक्सीनूं ठाहे था वञनि। तीअं समाज जूं वैक्सीनूं ठाहिजनि थियूं, पार्टियूं जोड़जनि थियूं, पार्टियूं जोड़े समाज में इनक़िलाब आणजनि था। एलिवेटेड थाट आहे सॼे समाज जे हिसाब सां, पोइ नतीजो ईअं थो थिए त आस्ते आस्ते माण्हू क़ैद मां निकिरनि था। अॼु जेके पाण तकरीरूं वेठा करियूं, ही लेक्चर वेठा ॾियूं, ही ॻाल्हियूं वेठा करियूं, जे माण्हू विड़िया हुआ सिंध जा ऐं सॼी दुनिया जा, उहे न विड़नि हा त तव्हांखे ख़बर आहे त ग़ुलामदारी समाज जे अंदरि छा हूंदो? शादियूं वादियूं हुयूं कोन, माण्हू जानवरनि वांगुरु क़ैद हुआ। पाण उन्हनि मुतकबरनि जा औलाद थोरी हुयूं जेके आज़ादु हुआ। घणी इंसान ज़ात 99% पाण उन खां मथे उहा त उन्हनि ग़ुलामनि जी पैदावार आहे जेके ज़ंजीरनि जे अंदरि क़ैद हुआ, जिन जी भेण खे खणी वञिबो, माउ खे खणी वञिबो, धीअ खे खणी वञिबो, उन सां रेप करे वापसि उन्हनि खे छॾे वञिबो हो। जे उहे ज़ंजीरनि अंदरि विड़िया, उन्हनि खे पक थोरी फतह थींदी, उनखे त 100% पक हुई त शिकस्त थींदी। शिकस्त अखे ॾिसी विड़िया हुआ त हीअ ज़िलत जी ज़िंदगी आहे, विड़िया हुआ। पोइ विड़िया बार बार विड़िया, नतीजे में ग़ुलामदारी किस्तुनि में वही, पोइ जागीरदारी वारी माण्हू विड़िया, माण्हू सरमाएदारी जे ख़िलाफ़ विड़िया। तॾहिं त पाण अॼु तकरीरूं करे सघूं था। असीं सम्झूं था त हीअ असांखे पाण मुरादो मिलियूं आहिनि, पाण मुरादो कोन विड़ियूं आहिनि। हींअर को मुल्लू वेठो आहे, उहो चए थो आउं कंहिंसां बि गॾु कोन आहियां, आउं त 2 तहज्जुद पियो पढ़ां, 5 वक़्त नमाज़ूं वेठो पढ़ां, आउं त क़ुर शरीफ़ वेठो पढ़ां मस्जिद जे अंदरि, मुंहिंजो दुनियादारी सां तइल्लुक़ कोन्हे। जवाब आहे त उहो क़ौम जे लाइ, हिन इंसान ज़ात आहिनि, धरतीअ लाइ किरदारु अदा नथो करे, त सम्झो बेवाजिबी थो करे। उन करे जो अॼु हू हिते हिन मस्जिद में तॾहिं आज़ाद थी पढ़ी सघे थो जो सिंधी क़ौम मुस्लमान थी, सिंधी क़ौम आज़ाद आहे। सिंध धरती जे अॼु क़ैद थी वञे हली, ही हिंदुस्तान जूं फ़ौजूं काए अचनि, ही यहूदियुनि जूं फ़ौजूं काए अचनि, हिन जी मजाल जो हिते तहज्जुद पढ़ी सघंदो। पहिरीं त गले खां झले उन मुले खे कढंदा, हू चवंदो बाबा मुंहिंजो दुनियादारी सां तइल्लुक़ कोन्हे, ऐं त तव्हां सां विड़ियो बि कोन आहियां, ऐं त मस्जिद जे वक़्तु 5 वक़्त नमाज़ वेठो पढ़ां, तहज्जुद वेठो पढ़ां, क़ुर शरीफ़ वेठो पढ़ां। चवंदसि बाबा पहिरीं त तूं बूट पॉलिश कर, पोइ ॾिसूं था तुंहिंजे नमाज़नि खे। ही मुल्लू जेको हींअर नमाज़ वेठो पढ़े, ही सिंध विड़ी आहे, ही धरती विड़ी आहे, ही दुनिया विड़ी आहे, तॾहिं ही सुख सां थधी छांव में पढ़ी सघे थो, न त न पढ़ी सघे। तंहिं करे उहो जेकॾहिं इंसानियत जी ॻाल्हि नथो करे, उहो ग़रीबनि जी ॻाल्हि नथो करे, उहो मिसकीननि खे सबक़ु नथो ॾे, त पोइ क़ुर शरीफ़ में आहे त जेकॾहिं तूं हिदायत जे लाइ सिर्फ़ु उहे माण्हू जेको तुंहिंजो औलाद आहे, जेके माण्हू तोखे वणनि था, तुंहिंजा दोस्त, सिर्फ़ु तूं उन्हनि खे हिदायत थो ॾी, सिर्फ़ु तूं उन्हनि खे सम्झाई थो, त पोइ इहे बंदि आहे, तो ते मुंहिंजे तरफ़ां ख़ुदा हिदायत जो दरवाज़ो बंदि आहे। ख़ुदा ताला तो चवे त उहो मुल्लू जेके वणनि था तंहिंजी टोली ठाहे तिन खे हिदायत थो ॾे, उहे जेके खेसि नथा वणनि, जेके दुश्मन जो औलादनि जिन सां ॿनीअ जो जहिड़ो आहे से नथा वणनि, तिन खे हिदायत नथो ॾे, त ख़ुदा ताला जा दरवाज़ा उन ते बंदि आहिनि हिदायत जा। तंहिं करे गॾियल इंसान ज़ात जी ॻाल्हि आहे, उहे 3 नंबर वारो एलिवेटेड थाट आहे। उन लाइ पाण किरदारु अदा करियूं, ज़ाती तरह करियूं, कुटबी तरह करियूं, बिरादरी जे हिसाब सां करियूं, क़ौम तरह करियूं, हिन क़िस्म जा ॿिज रखूं त उहे ॿिज वधी गौंच थींदा, गौंचनि मां सिला निकिरंदा, तंहिंजा सुभाणे असांजे अमल जे वसीले अहिड़ा बाग़ थींदा जिन जी छांव हूंदी, जंहिंमें असांजा ईंदड़ नस्ल, ग़रीब आवाम जा ईंदड़ नस्ल, ॿियूं मज़लूम क़ौमूं तंहिंजा ईंदड़ नस्ल, तंहिंजा बच्चा छांव में वेही बि सघंदा, पंहिंजो जाइज़ पोरियो कंदा, उन्हनि जा मेवा बि खाईंदा, दिलि पसंदि मन पसंदि पंहिंजा मक़सद हासिल करे सघंदा। पोइ पाण मरी वियासीं त ख़ैर आहे, असांजे सफ़र में मुआसी साथी त माणींदा पंहिंजी मंज़िल पंहिंजा ढोल ढाठी। इहे सभु
भले बंदे वठोसि।